अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन आऊं जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में मूंखे भलीकार चवां थो। सामीन कोटड़ी जे सिंधु किनारे ते सिंध जे यगाने आशिक़ साईं जीएम सैद जे आशिक़ अली बाबा जी 3 वरसी सिंध अदबी शाख बोलड़ी ऐं सिंध अदबी कोटड़ी जे सहकार सां कोठाई वई तक़रीब जी सदारत नाले वारे कहाणीकार शौकत शोरो कई। उन मौक़े ते मदद अली सिंधी ताज जोयो, सिंध लिबरल फ्रंट पार्टी जे अॻुवाण नवाज़ खान ज़ोर, सिंधु नवाज़ गांगरो, मंसूर जुणेजो दीदार शाम चयो त अली बाबा पंहिंजी ॼमार वतन जी आज़ादी लाइ लिखियो। अली बाबा हिकु बहितरीनु कहाणीकार हो। हुन पंहिंजी लिखणी दौरान वतन ऐं धरती जे माण्हुनि ते लिखी उहो हमेशह आज़ादी वारी ज़िंदगी गुज़ारींदो हो। हुनखे सिंधु ऐं ग़रीब माण्हुनि सां तमामु घणो प्यारु हो। साईं हिन प्रोग्राम जी समूरी कार्रवाई अवां जे समातुन ताईं पेश कयूं था। अॼु सिंधु दरिया जी कंधीअ ते सिंध जे मस्ताने आशिक़ अली बाबा जी 3 वरसी जे मौक़े ते पाण सिंधुअ जी कंधीअ ते गॾु थिया आहियूं। अली बाबा जा दोस्त, अली बाबा जा साथी ऐं अली बाबा जा चाहींदड़ हिन प्रोग्राम में अचण जो सिलसिलो जारी आहे। पर पाण प्रोग्राम जी तकरीब जी शुरूआत कयूं था। इहो सिलसिलो जारी सारी रहंदो। हिकिड़ा ईंदा दोस्त ॿिया वेंदा। हाणे हिन प्रोग्राम जी सदारत करण लाइ सिंध जे नाले वारे लेखक कहाणीकार साईं शौकत शोरो जो गुज़ारिश कंदुसि त अची पाण मथे स्टेज ते वेहनि। शौकत शोरो लाइ ताड़ियूं भरपूर नमूने। इन तकरीब जे ख़ासि महिमान साईं मदद अली सिंधी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अची मथे स्टेज ते वेहनि। साईं शौकत जे पासे में साईं मदद अली सिंधी सलाम लाशारी ऐं ॿियनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पाण अॻियां अची वियो। एज़ाज़ी महिमाननि में ताज जोयो खे गुज़ारिश आहे त पाण मथे स्टेज ते अची वेहनि। साईं नवाज़ खान ज़ोहर खे गुज़ारिश आहे त पाण मथे स्टेज ते अची वेहनि। असांजी भेण सिंधु नवाज़ गांगरो खे गुज़ारिश आहे त पाण मथे स्टेज ते वेहनि। मंसूर जुणेजो खे गुज़ारिश आहे त पाण मथे इमरान तव्हां ते वाई पढ़ण लाइ मां साजिद सिंधी खे गुज़ारिश कंदुसि त अची वाई पेश करे। आयल सभिनी दोस्तनि खे हक़ मौजूद लतीफ़ साईं जी वाई आहे। सबका पाण पले, सबका पाण पले, मूंखे काम जले, ओ मूंखे काम जले। सबका पाण पले, सबका पाण पले, मूंखे काम जले। मूंखे विधो नीह उछले, सबका पाण पले। वींदी आऊं पार पिया दे, वींदी आऊं पार पिया दे, मूंखे काम जले, मूंखे काम जले। मूंखे विधो नीह उछले, सबका पाण पले। हाणे आजाणो पेश करण लाइ सिंधी अदबी संगत शाख कोटड़ी जे मुतहरक साथी सीनियर सहाफ़ी बा लतीफ़ शोरो खे गुज़ारिश कंदुसि त जी आजाणो पेश करे आयल महिमाननि। लतीफ़ शोरो। जेके ईंदे चवंदे आ, जेके वींदे चवंदे वे, छॾे सारो ॾे अच अंगण उन्हीअ जे। ही सिंधु दरिया जे कप ते यगाने अफ़साना निगार अली बाबा जे 3 वरसीअ जे मौक़े ते साहिब शाम शौकत हुसैन शोरो साहब, सदारत कंदड़ साईं मदद अली सिंधी साहब, एज़ाज़ी महिमान ताज जोयो, मंसूर कादर जुणेजो, साईं नवाज़ खान ज़ोहर साहब, भेण सिंधु नवाज़ ऐं स्टेज ते पिंडाल में वेठल दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां
सिंध जे उन किरदार ऐं सिंध जे उन यगाने अफ़साना निगार अली बाबा जे हिन टी वरसी जे मौक़े ते मौजूदु आहियूं। अली बाबा के बि तारुफ़ जो मोहताज न आहे। अली बाबा जी सॼी ज़िंदगी सिंध लाइ हिकु पैगाम आहे, सिंध लाइ हिकु सबक़ु आहे। उन जूं कहाणियूं, उन जूं लिखड़ियूं, उन जा नावल, उन जा छॾियल नज़म गीत, उहो हिकु सबक़ु आहे सिंध लाइ। अली बाबा उन दौर में सिंध जो उहो मज़ामती किरदारु हो जॾहिं सिंध ते मुख़्तलिफ़ वार थींदा हुआ, साज़िशूं थींदियूं। अली बाबा न सिर्फ़ु पंहिंजे कहाणी जे ज़रिए, पंहिंजे नज़मनि जे ज़रिए, पर ख़ुदि यूनिवर्सिटी जे उन्हनि एतिजाजनि में पाण बि अॻुभराई करे उन जी अॻुभराई बि कंदो हो। अली बाबा जा घणा किरदार आहिनि, तमामु घणा किरदार आहिनि। अली बाबा हिकु पासे मज़ामती किरदार हो त ॿिए पासे उन सिंध जे मज़लूम माण्हुनि जो, बालेशाही, ख़ासि तौर ते बागड़ी, कोली, भील, उन्हनि जो ॼण त माना बाह ॿेली ऐं साथारी हो। कोटड़ी जे हिन दरियाबंद ते वेंदो त हिकिड़ो कोली ऐं भीलनि जो हिकिड़ो कबीलो आहे जेको आउं सम्झां थो त अधु सदी पुराणो आहे। घर उन्हनि जा 5 आहिनि। अली बाबा जो अक्सर उन्हनि भीलनि जे उन घरनि में अचणु वञणु, उन सां गॾु खाइणु उथणु वेहणु थींदो हो। जॾहिं अली बाबा खां पुछंदासीं त अली बाबा ही भीलनि सां ऐं तूं चई ही उहे सिंध जा असली वारस आहिनि, असली माण्हू आहिनि जिन जेको आहे सिंध ते कॾहिं के दौर में हुकुमरानियूं कयूं, ही असल सिंध जा माण्हू आहिनि। वरी अली बाबा ही जेको सिंधू दरिया आहे, गिदू बंदर आहे, इन जे पासे ते हींअर बि हिकिड़ो बागड़ियुनि जो ॻोठु आहे जिते हिकिड़ो गुलाब नाले हिकिड़ो बागड़ी जेको अली बाबा जो दोस्त हूंदो हुयो। अक्सर अली बाबा जूं रातूं जेके आहिनि उन गुलाब बागड़ी जे घर में गुज़रंदियूं। ऐं अली बाबा सिंधूअ जो साह हूंदो। अक्सर जेकॾहिं तव्हांखे अली बाबा जो प्रोग्राम थींदो, अली बाबा खे तव्हांखे ॻोल्हणो आहे त अली बाबा खे या त उते भीलनि जे उन घरनि में ॻोल्हियो, या गुलाब बागड़ीअ जे उन घर में ॻोल्हे अचो, या जा तव्हांखे ॻोल्हणो आहे त अली बाबा खे सिंधूअ जे के कंधीअ ते वञो, तव्हांखे किथे न किथे अली बाबा ज़रूरु मिली वेंदो। इहो अली बाबा जो किरदारु हो। अली बाबा जे खणियो असांखे यादि आहे त असांजो माना अदबी कोटड़ी जो रवाज़ उस्ताद हुयो। जनवरी सियारे जी राति हुई, लॻभॻि आउं सम्झां थो 15-20 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। सिंधी पोरे संगत जो हिकिड़ो जलसो हुयो साईं स्टेशन कोटड़ी ते। सदारत अली बाबा खे करणी, असां उनखे एज़ ए रिपोर्टर उनखे कवरेज बि करिणो। हाणे सी हुजे तमामु घणो सख़्तु, सभु माण्हू वेठा हुया पिंडाल में, अहिड़ो ई पिंडाल ठहियलु हुजे। हाणे सभु अली बाबा खे ॿुधण लाइ आता हुया। हाणे उन ज़माने में सिंधी चैनल अञा PTV ते अधु कलाक सिंधी इन ॿोली खे कलाक अधु कलाक जो टाइम मिलंदो। पर इहा ॻाल्हि हली पई त सिंधी चैनल अचण वारा आहिनि, KTN ॿिया थिया, उहे ॻाल्हियूं हली पई त यार लॉन्च थियण वारा आहिनि, अञा शुरू कोन थिया। अली बाबा जंहिं महिल ख़िताबु करण आयो, हुन लफ़्ज़ मूंखे चिटी तरह यादि आहे। सख़्तु सी हुजे, माइक ईअं खणी हथ में, लफ़्ज़ 3 या 4 ॻाल्हाई, सदारत पे कई। चई त सिंध खे, सिंधी ॿोली खे ही ख़तमु करणु था चाहिनि, पर हिननि यज़ीदनि खे ख़बर ई न आहे त सिंधी ॿोली कॾहिं ख़तमु थी न थी सघे। तव्हां अधु कलाक PTV तां ख़तमु छा कंदो, पर हाणे सिंध जा शाहूकार जेके चैनल अचनि था, जेके तव्हांजो साह मुठ में मुंझाए छॾींदा। ऐं वाक़ई अली बाबा इहो पेशन गोई आहे। अॼु तव्हां ॾिसो त सिंध जा उहे चैनल मौजूदु आहिनि। इहा अली बाबा जी अखि हुई, इहो अली बाबा जी माना नज़र हुई। त अली बाबा जो हिकिड़ो तमामु हिकिड़ो वॾो किरदारु आहे। अली बाबा जा जेके मुंहनि जो दड़ो पढ़ूं, बालेशाही जेकॾहिं हुनजी कयूं, पंहिंजे जेकॾहिं कहाणी पढ़ूं, होशू जेको हुनजो स्क्रिप्ट लिखियलु आहे, ड्रामो आहे, उन में उन लाइ ॿुधाईंदा त उन ज़माने में अली बाबा जॾहिं PTV ते होशू जो स्क्रिप्ट मंज़ूरु थी वियो, पाण ॿुधाईंदो, उन में हिकिड़ो लफ़्ज़ हुयो। तॾहिं PTV जो जनम जेको उर्दू स्पीकिंग हुयो, त अली बाबा स्क्रिप्ट थियो। उन ज़माने में ठीकु ठाक पैसा थिया, मंज़ूरु थिया, पर उन में लफ़्ज़ हुयो हिकिड़ो, मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं। अली बाबा खे घुरायो वियो PTV ते, उन जेको PTV जनम में चयो ड्रामो असां मंज़ूरु कयो, पर हिन में हिकिड़े लफ़्ज़ जी असांजी पॉलिसी कोन्हे, असांखे हिकिड़ो लफ़्ज़ एतिरा हिनखे थो अचे। कहिड़ो? चई मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं, इहो कट। चई बाबा इहो स्क्रिप्ट मूंखे ॾे, हीउ तुंहिंजो ₹1,00,000 चेक वापसि वठि, मुंहिंजो किरदारु ई इहो आहे, इहो आउं कतई कोन ॾींदुसि, मूंखे न खपनि तुंहिंजा पैसा, स्क्रिप्ट खणी आयो वापसि। त हीअ अली बाबा जा किरदार आहिनि। अली बाबा हिकिड़ो यगानो हुयो। अली बाबा असां सां कोटड़ी जो हूंदो त
तव्हां कलाकनि जा कलाक रातियुनि जूं रातियूं कचहरियूं कयो, सिंध ते ॻाल्हायो, ॿोली ते ॻाल्हायो, धरती ते ॻाल्हायो, नज़म ते ॻाल्हाईंदो ऐं उनजा लफ़्ज़ हूंदा, उनजो इहो चवणी हूंदी त कॾहिं बि सिंध लुॾी सघे थी पर सिंध खे कॾहिं लहर लोॾो कोन्हे थो। अहिड़ा आउं न हूंदुसि पर मूं जहिड़ा समय अली बाबा हूंदा, मुंहिंजा छॾियल नावल, मुंहिंजा छॾियल कहाणियूं, मुंहिंजी छॾियल ई सिंधू दरिया जेको सदाईं क़ाइमु ऐं आबादु हूंदो। हिते ज़रूरु हिकिड़ी ॻाल्हि महसूसु थिए थी त असां कोटड़ीअ जे सिंधू दरिया खे कप ते वेठा आहियूं, हेॾो वॾो अली बाबा जो नालो आहे, ज़रूरु जेका उहा असांखे चार मिलणु खपे, उहा गैदरिंग मिलणु खपे, उहा नाहे। पर नो डाउट ज़ाहिर आहे अदीबनि खे ऐं दुनिया खे चंद माण्हू हुजनि, 50 माण्हू हुजनि, 20 माण्हू हुजनि, पर जेकॾहिं उहे बाशऊर आहिनि, इल्म ज़ोक़ आहिनि, अदब दोस्त आहिनि, ॿोली दोस्त आहिनि, त आउं सम्झां थो उहे लखनि ऐं करोड़नि जे बराबरि आहिनि। ऐं असां भले घटी सही पर लखनि करोड़नि जे बराबरि आहियूं। ऐं असांखे कवि उमेदु आहे त जेको असांखे अली बाबा नावल ॾेई वियो आहे, कहाणियूं ॾेई वियो आहे, अली बाबा कोटड़ी जो हुयो ऐं कोटड़ी खे इहो फ़ख़्रु आहे। कोटड़ी तमामु वॾा नाला पैदा कया आहिनि, अली बाबा, करीम बलोच, हारून, साकी मरून, उनखां पोइ खोड़ सारा कोटड़ी जा नाला आहिनि। इहो कोटड़ी खे एज़ाज़ आहे, फ़ख़्रु आहे। असां फ़ख़्र सां चई सघूं था कोटड़ी जिते बंदरगाह रहियो, कोटड़ी जी हिकिड़ी पंहिंजी अलॻि तारीख़, उते उहो शख़्सियतुनि जो दरिया रहियो ऐं अली बाबा जो विछोड़ो कॾहिं भरिजी नथो सघे। असां सभिनी खे अली बाबा खे वरी पढ़णु खपे ऐं अली बाबा मशले राह आहे सिंध जी मौजूदा हालतुनि में, सिंध जे ईंदड़ हालतुनि में अली बाबा खे जेकॾहिं असां पढ़ूं त आउं सम्झां थो त घणो कुझु असांखे हासिलु थी सघे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। हाणे अली बाबा जे इन 3 वर्सी जी सदारत कंदड़ साईं शौकत शोरो खे अजरक ओढ़ाइण लाइ गुज़ारिश कंदुसि न्याज़ काबूरो खे त अॼोकी इन प्रोग्राम जी सदारत कंदड़ साईं शौकत शोरो खे अजरक ओढ़ाए। न्याज़ काबूरो होशू शेख खे गुज़ारिश कंदुसि त पाण अची साईं मदद सिंधी खे अजरक ओढ़ाइनि। मदद सिंधी ख़ासि महिमान आहे अली बाबा जे हिन प्रोग्राम जो, साईं मदद सिंधी। हाणे अब्दुल सलाम लाशारी खे गुज़ारिश कंदुसि त पाण मथे स्टेज ते अचनि, भेण सिंधू नवाज़ गांगरो खे अजरक ओढ़ाइनि। साईं तारक जुणे जो बि गुज़ारिश आहे त पाण मथे स्टेज ते अचनि, साईं ताज जो खे अजरक ओढ़ाइनि। एजाज़ सोलंगी खे गुज़ारिश आहे त पाण मथे स्टेज ते अचनि, साईं नवाज़ खान ज़ोहर खे अजरक ओढ़ाइनि। नवाज़ खान ज़ोहर खे। लालो जोयो खे गुज़ारिश आहे त पाण मथे स्टेज ते अचनि, साईं मंसूर कादर जुणे जो खे अजरक ओढ़ाइनि। असांजे हिन तक़रीब में असांजो दोस्त मुख़्तियार चनो मौजूदु आहे, जंहिं अली बाबा जी आख़िरी आरामगाह खे पंहिंजे हुन जोश जज़्बे ऐं ख़ुलूस सां जो कासो हिकु राधे जी हैसियत सां वेही ठाहियो। मां खेसि गुज़ारिश कंदुसि त पाण मथे स्टेज ते अचनि, साईं शौकत शोरो जेको सदारत कंदड़ आहे उहो खेसि अजरक ओढ़ाईंदो। मुख़्तियार चनो। अली बाबा जे हिन तक़रीब में असांजो दोस्त साथी शेख अब्दुल्ला कोस्तानी बि पहुतो आहे, असांखे दिलि जी गहरनि सां भलीकार चऊं था। अब्दुल सलाम लाशारी पहुतो आहे, असां हुनखे भलीकार चऊं था। साईं शबीर सांद मौजूदु आहे क़ौमी अवामी तहरीक जो, असां हुनखे बि हिते अचण ते भलीकार चऊं था। हाणे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मंसूर कादर जुणो जो खे गुज़ारिश कंदासीं त अली बाबा जे शख़्सियत, हुनजे फ़न फ़िक्र ऐं हुनजे इश्क ते जी ॻाल्हाए तव्हां सां। साईं मंसूर कादर जुणो साहब। मूंखे सिंध जी जल जो आहे कसम त जेसीं सीनो ऐं सीने में दम थिए देस ख़ातिर जे सिर बि कलम साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली। दरअसल जीअं मां आयो हां त असांजो हिकिड़ो सियासी, अदबी ऐं सहाफ़ती उस्ताद आहे मदद अली साहिबु। उहो मूंखे हिकिड़ो टारगेट ॾिनो अथई, पर मां अॼु हुन ते न ॻाल्हाईंदुसि। मां हुन टारगेट खां हटी करे अली बाबा ते ॻाल्हाईंदुसि। दरअसल अली बाबा जीअं लिखियल बि आहे ऐं जीअं तव्हां ॿुधो बि त कहाणीकार हो, नावल निगार हो, ड्रामा नवीस हो ऐं उहो तमामु हिकिड़ो यगानो इंसान हो। मां त चवां थो त हू निज पिज मोहन जे दड़े जो सिंधी हो। हुन सां मां काफ़ी मूं वटि हुन जा तक़रीबन हे जेके फोटू अलाए कंहिं ॾिना आहिनि हिनखे,
जेकॾहिं मूंसां राब्तो कनि हा त मूं वटि हुन जा तक़रीबन 50 गुण अहिड़ा फ़ोटू आहिनि जेके कंहिं वटि बि न हूंदा ऐं उहे फ़ोटू उन दौर जा आहिनि जॾहिं अली बाबा सां हिते रिहाण रचाई वई प्रेस क्लब में ऐं अली बाबा ख़ासि तौर ते मूंखे जेको आहे सो चयो त तूं त पक अचिजांइ छो जो उन प्रोग्राम जी सदारत ताज जोए साहब जो उस्ताद असांजो बि सियासी उस्ताद अब्दुल वाहिद आरी सर करे रहियो हो ऐं उन चयो त इन शैतान सिफ़त माण्हूअ खे न घुराइजो अली बाबा चयो त जेसि ताईं मूं ते को शैतान न ॻाल्हाईंदो तेसि ताईं तव्हां इंसाननि जी मूंखे का एॾी वधीक ज़रूरत कान्हे ऐं उहो सॼो एल्बम मूं वटि पियल आहे उन खां अलावा अली बाबा तव्हां तसवुर बि नथा करे सघो हू पंहिंजे नावलनि जे किरदार खां हू पंहिंजे कहाणियुनि जे किरदार खां हू पंहिंजे मतिलबु जेको तव्हां ड्रामा तव्हां हुन जा ॿुधो था उन जे किरदार खां तमामु वॾो माण्हू असां सिंध यूनिवर्सिटी में रहंदा हुआसीं शौकत शोरो साहब असांजो स्टूडेंट्स वेलफेयर ऑफिसर हूंदो हो यादि अथसि बिटो दौर हो उन वक़्तु सिंध यूनिवर्सिटीअ ते बिटो अज़ाब जो दौर हो हिकिड़ो ज़िया शाही जनरल ज़िया पाकिस्तान ते मरियल हो ऐं असां वटि वरी असांजो वॾो शाइर शेख अयाज़ ऐं शागिर्दनि पहिरियों दफ़ो तारीख़ में 27 शागिर्द उन दौर में रेस्टिगेट थिया अली बाबा असांजी रहनुमाई कंदो हू रहमतुल्लाह हिस्बानी ऐं इनायतुल्लाह हिस्बानीअ जे कमरे ते रहंदो हो ऐं कॾहिं कॾहिं अचे असां सां कचहरियूं कंदो हो पर जॾहिं बि हॉस्टलुनि ते को छापो लॻंदो हो त सुबुह जो अली बाबा जे हथ में GSM जो झंडो हूंदो हो ऐं असां हुन जे पुठियां हूंदा हुआसीं ऐं पोइ या त AC2 ते या त जेको आहे सो शेख अयाज़ जे जेको आहे घर ते एहतिजाज हूंदो हू अलाए छा हो हुन जे रूह में मां सम्झां थो त सिंध जो हिकिड़ो अहिड़ो तख़य्युल हुयो हुन जे रूह में रचियल जो हू जेकॾहिं चाहे हा न त सिंध जी सियासी अॻुवाणी करे सघियो पियो आख़िर ताईं हू असां क़ौम परस्तनि सां गॾु रहियो ऐं आख़िर ताईं असां क़ौम परस्तनि जी हू रहनुमाई ऐं अॻुवाणी कंदो रहियो हुन जी शौकत साहब तव्हांखे ॿुधाईंदो त अहिड़ो त अचे इंतिज़ामिया फाती जो शेख अयाज़ साहब हुनखे चयो त भाउ तोखे मां 7th 8th ग्रेड जी नौकिरी थो ॾियां तूं माठ करे वेह अचु जेको आहे मूंसां गॾिजी चई तो खोड़ अदीब पाण सां रखे छॾिया आहिनि मूं हिकिड़े खे छॾे त मां सिंध जी ॻाल्हि कयां उहो अहिड़ो माण्हू ऐं ॿी ॻाल्हि अली बाबा न रुगो हिन जाबिरनि ऐं हिन ज़ालिमनि सां विढ़ियो पंहिंजे कलम जे ज़रिए पर हू बीमारीअ सां बि विढ़ियो अलाए केतिरा दफ़ा हुन ते बीमारी अटैक करे पर हुन उनखे बि मात ॾिनी हिकु दफ़े छा थियो जो मां पंहिंजे प्रेस ते आकाश प्रेस ते वेठो हुउसि ॾिसां त हुनजे हिन में जेके इहे थैलियूं हणंदा आहिनि डॉक्टर जेको आहे जंहिंमें यूरिन कठो थींदो आहे उहा हथ में अथसि ऐं साम्हूं पियो थो अचे मूंखे चई त यार मां तोॾे आयो आहियां ऐं तूं मुंहिंजो इंटरव्यू वठ मतां मां जेको आहे गुज़ारे वञा मुंहिंजो इंटरव्यू त खोड़ ॾिना आहिनि चई न ॿई वेही था जेको आहे सो लिखूं सुवालनामा ऐं उन मुताबिक़ इंटरव्यू वठ पोइ असां ॿिन्ही गॾिजी सुवालनामा ठाहिया उन खां पोइ इंटरव्यू वरितो उहो इंटरव्यू अली बाबा सारंगा नंबर में छपियल हो बहरहाल ही तमामु यगानो इंसान हो हुनजी जीअं लतीफ़ चई वियो शोरो त हिकिड़ो जेको आहे सो ड्रामो लिखियई जंहिंजो ₹1 रुपया वठी चुको पर हुनखे चयूं त हीउ रुगो मरसूं सिंध न ॾेसूं इहो जेको आहे सो रुगो तूं जेको आहे सो इन मूं हज़ब करे छॾ ऐं तूं जेको आहे सो हुन चयो त पंहिंजो चेक ₹1 रुपए जो वठो सिंध जो नालो मां पंहिंजे ड्रामे मूं कढां त पोइ जेको आहे सो बाक़ी छा बचे
अहिड़ा इंसान किथे, अहिड़ा इंसान आहिनि ई कोन हाणे। बसि काफ़ी दोस्त वेठा आहिनि, बसि इहे आख़िरी लफ़्ज़ आहे जेके चई थो वठां। महिरबानी। जा भूं पेरे मुंह सा भूं मथे सजड़े, धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठा सूं, ॾींहं मिड़ी ॾूं उथी लोच लतीफ़ चई। अली बाबा जे हिन पुरोकार तकरीब में पीपल्स पार्टी म्यूनिसिपल जो अॻवान न्याज़ काबूरो, अली काज़ी ऐं ॿिया दोस्त पहुता आहिनि। असां उनखे भलीकार चऊं था। एजाज़ सोलंगी उस्ताद आहे, साईं गुलशेर पोरे जो, साईं इलाही बख्श खोसो असांजे हिन तकरीब में पहुता आहिनि। असांखे भलीकार चऊं था। हाणे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मां गुज़ारिश कंदुसि जे सिंध लिबरल फ्रंट जे चेयरमैन साईं नवाज़ खान ज़मर खे त अची असां मुखातिब थिए। साईं नवाज़ खान ज़मर। तोसे मुंहिंजा जहिड़ा, तोसे मुंहिंजा जहिड़ा, तोसे मुंहिंजा भेड़ा, तो बिन ॾे राणल रूअड़ो न लॻे, असीं माण्हू लाड़ जा दरिया जे पाछाड़ जा उतरणो थो लॻे। जीअं सिंध, जीअं साईं जेम्स आहे, मुंहिंजे साम्हूं सिंधू नदी आहे, आसमान ते चंड ईअं ककरनि में लिकल आहे ॼण अली बाबा जो रूह पाण खे तकींदो हुजे ऐं पाण अली बाबा जी यादि में गथिया आहियूं। के माण्हू कुदरत जा अतिया हूंदा आहिनि ऐं उहे पंहिंजे दौर जे लाइ कंहिं मौजे खां घटि न आहिनि हूंदा। अली बाबा सिंधी अदब जो मौजो हो ऐं मौजो बि उहो जंहिंजे लाइ काज़ाम ज़ाक्स लिखियो त हर माण्हू जी ज़िंदगी में हिकु भेरो ज़रूरु को न को मौजो थी सघे थो। ईअं क़ौमनि जे ज़िंदगियुनि में बि हर दौर में को न को मौजे जहिड़ो शख़्स पैदा थींदो आहे। ऐं सिंध जी अदबी दुनिया में हिन दौर में जेकॾहिं नसरी नुक़्ते निगाह खां, अफ़सानवी अदब खां, नावल निगारी जे नुक़्ते निगाह खां ऐं जदीद हेत शानदार ऐं निराले ऐं मुनफ़रद असलूब जे हवाले सां जेकॾहिं को मौजो हो तो अली बाबा। ऐं इहो उहो मौजो आहे जेको आउं सम्झां थो त मौजूदा दौर में वरी नथो दोहराए सघे। हा, नावल निगार कई पैदा थी सघनि था, लोक अदब मां कंहिं अणछुई ऐं शानदार सिट खे केर बि दरियाफ़त करे सघे थो। तारीख़ी नावल केर बि सितारा लफ़्ज़ पोइ लिखी सघे थो। अफ़साना बि कंहिं रूह जी रण वांगुरु केरु तख़लीक़ करे सघे थो, पर उहा ॿोली, उहो लहजो, उहो अंदाज़ जेको अली बाबा जो, उहो केरु थो तख़लीक़ करे सघे थो। अदब में चकोर त कई पैदा थी सघनि था, पर अली बाबा जे तख़यल जे चंड खे केरु थो रसी सघे। आउं सम्झां थो अली बाबा उन खे ॿियो को माण्हू नथो रसी सघे। ऐं अली बाबा जी वॾे में वॾी खूबी जेका हुई सारुगो इहा न हुई त निरालो असलो, निरालो अंदाज़, निरालो लहजो, नई ॿोली ऐं नवां लफ़्ज़ ऐं उहे लफ़्ज़ जेके सिंधी ज़ुबान जे सीने में सदियनि ताईं रूह वांगुरु धड़कंदा रहिया, पर वेसर जी वारी हेठि दॿिजी विया हुआ। उन ॿीहर उन्हनि खे निर्वार करे ज़ाहिर करे मथे आंदो। उनजी रुगो इहा खूबी न हुई, हुनजी इहा खूबी हुई त हुन लहजे सां गॾु, फन सां गॾु उहो फ़िक्र बि पंहिंजे अदब में तख़लीक़ कयो जेको सिंध जे रूह, सिंध जे ख़मीर ऐं सिंध जे ज़मीन जो आवाज़। हू फनी ऐं फ़िक्री नुक़्ते निगाह खां ॿिन्ही पासनि खां बेमिसाल हो, लाजवाब। ऐं अदीब जेकॾहिं पंहिंजे वतन में ॻोयल न आहे, पंहिंजे वतन जी मिटी में उहो जेकॾहिं उन्हनि जे ख़मीर में उन्हनि जी ख़ुशबू सां सलाड़ियल न आहे त उन्हनि जो समूरो पूरो जेको थो बैरथ वञी सघे थो, अजायो वञी सघे थो। अमरता जेका आहे सारुगो पंहिंजे वतन, पंहिंजी धरती ऐं उन्हनि जी आज़ादी, उन्हनि जे आईंदे उनजे ॿारनि जे ज़िंदगियुनि में का नई बहार, का नई ख़ुशबू, का नई चांडाण पैदा करण जी सूरत में मिली सघे थी। ऐं अली बाबा उहो कयो। ऐं इहा का नंढड़ी ॻाल्हि न आहे। तूं हिकिड़ी सिट जे बजाए लख रुपयो वापसि करे छॾ। जेतोणीकि अयाज़ लिखियो त मुंहिंजो अघु पुछी थो आमर, मुंहिंजा गीत गिनी सघंदे तूं,
छा तो वटि को लुड़क फुड़ो आहे पर सिंधी अदब में अहिड़ा किरदार या सिंध में अहिड़ा किरदार तमामु घटि रहिया आहिनि ऐं जेके बि अहिड़ा किरदार रहिया आहिनि उहे जेके आहिनि से पंहिंजे तारीख़ जा पंहिंजे दौर जा जीनियस किरदार लेजेंड किरदार रहिया ऐं तारीख़ साज़ किरदार रहिया मूंखे यादि आहे हिते त माण्हू के नंढड़े नंढड़े अवॉर्ड जे लाइ बि जेको सो वतंदा आहिनि कोशिशूं कंदा कि उहो अवॉर्ड मिलियो अली बाबा खे नज़रियाती इख़्तिलाफ़नि जो दौर हो नज़रियाती रसाकशी जो दौर हो सियासी चिटाभेटी ऐं इख़्तिलाफ़नि जो दौर हो ऐं उहो अवॉर्ड धुर पारां पे मिलियो जेका धुर जीएम सैयद सां बेवफ़ाई करे चुकी अली बाबा चयो मूंखे अवॉर्ड न खपे मुंहिंजे लाइ जीएम सैयद जो अवॉर्ड सभ खां वॾो अवॉर्ड जीएम सैयद जी मोहबत मूं लाइ सभ खां वॾो अवॉर्ड हिकिड़ो माण्हू मुसलातनि जो शिकार न थिए हिकिड़ो माण्हू ग़रीबी में गुज़ारे जीअं अयाज़ चयो त ढोढो पाणीअ ढुक में पुसाए जे खाई पंहिंजे ऊचे गात खे मूर न झुकाई तो साई तुंहिंजी ॾात ॾहूणी थी वञे अली बाबा जी ॾात ॾहूणी इन जे करे जो लालच जो शिकार कोन हो डप जो शिकार कोन हुन गुरबत जो मुक़ाबिलो कयो थिए बीमारियुनि जो मुक़ाबिलो कयो थिए हुन ज़िंदगी जे ज़लालतनि जो मुक़ाबिलो कयो थिए हुन ज़िंदगी जे बेजरियुनि घड़ियुनि जो मुक़ाबिलो कयो थिए हुन तमामु ॾुखियनि हालतुनि में घारियो थिए पर पंहिंजो ज़हन ज़मीर ऐं पंहिंजी वफ़ादारियूं पंहिंजे वतन सां पंहिंजी वफ़ा जेका विकिणण जे लाइ तयारु न थी तंहिंजे करे अली बाबा जी अज़मत जे महराबनि में पंहिंजा सीस जेके आहिनि से झुकनि था पंहिंजा सीस जेके आहिनि सम्झी अज़मत जे महराबनि में झुकनि था ऐं आउं सम्झां थो त अली बाबा खे न रुॻो हिन दौर में पर हर दौर में यादि रखियो वेंदो जीअं अयाज़ लिखियो तूं चो मूंखां पोइ कंहिंजो थींदे किनरा बाका कंदी रोए सॼूं तो लाइ सिंधड़ी त अली बाबा जो जेको अदबी किनर हो उहो अली बाबा सां गॾु वियो हलियो ऐं जीअं कंहिं लिखियो त तूं मूला ईअं सिकंदीअ जीअं सिंधड़ी दोदे जे लाइ सॼूं सिकंदी आउं सम्झां थो त सिंध न रुॻो दोदे जे लाइ सिकंदी रही आहे पर अदबी नुक़्ते निगाह खां फिक्री नुक़्ते निगाह खां ऐं सिंध जी मिटी जे ख़मीर में ॻोहिजण जे नुक़्ते निगाह खां सिंध अली बाबा जे लाइ सदियनि ताईं सिकंदी रहंदी तव्हां सभी जा जा हुई चेरी विरची न वेठी जा जा हुई चेरी विरची न वेठी वनी भोई पेठी सारी दे के सजने अली बाबा जे टी वसी जे तकरीब में असांजो भाउ दोस्त एडवोकेट मीर अहमद मंगरियो शरीक थियो आहे असां खेसि भलीकार चऊं था शाइर सरनवाज़ बुघियो बि तकरीब में आयो आहे असां खेसि भलीकार चऊं था जीएम बुखारी बि मौजूदु आहे तकरीब में असां खेसि भलीकार चऊं था साईंदाद नारे जो रज़ा साहड़ तुराब अली तुराब भी मौजूद है असां उनके भलीकार चऊं था प्रोग्राम में अचण ते हाणे भेण सिंधु नवाज़ गांगरो के मुखातिब थियण खां पहिरीं बा मीर अहमद मंगरियो खे गुज़ारिश कंदुसि त पाण मथे स्टेज ते अची विया एडवोकेट मीर अहमद मंगरियो साहब सजणे साणी कंहिं अणासीअ विसरे सजणे साणी कंहिं अणासीअ विसरे हैफ़ होए तिन वतन जिन विसारियो हाणे गुज़ारिश कंदुसि भेण सिंधु नवाज़ गांगरो खे अची असां मुखातिब थिए सिंधु नवाज़ गांगरो जी सिंध जे लतीफ़ अली बाबा जे किरदार ते जीअं त स्टेज ते वॾा वॾा अदीब वेठा आहिनि जेके उन जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते ॻाल्हाईंदा पर असां जेको कुझु उन्हनि सां जेतिरो वक़्तु नंढे हूंदे गुज़ारियो आहे उहे कुझु मेमरीज़ जेके आहिनि तव्हां सां शेयर कंदासीं अली बाबा वो माण्हू हो जे कदे भी पंहिंजे ज़ाती लालचुनि जे करे पंहिंजे अदबी कदकार के इस्तेमाल न कयो असां हमेशा सॼी ज़िंदगी उन्हनि खे सादी उन्हनि जी तबियत हूंदी हुई जीअं असां नंढे हूंदे ॾिठो पर 10 सालनि 15 सालनि खां पोइ जॾहिं असां उन्हनि खे ॾिठो त उहे सेम ई हुआ उन्हनि में का बि दुनियावी ॾेखाव असां न ॾिठो सादो लेजो सादी बोली को शोशा न सिधो माण्हू हूंदो कॾहिं बि असां उन्हनि खे किथे स्टेजुनि ते न ॾिठो पंहिंजो पाण खे अॻियां अॻियां कंदे न ॾिठो इहे शयूं उन्हनि खे न ईंदियूं हुयूं मूंखे यादि आहे उहो वक़्तु जॾहिं असां 4th 5th क्लास में हुआसीं हर थर्सडे ते खुर्शीद कानखानी अली बाबा शेख अयास
इल्ताफ शेख ऐं कुझु बि अदीब जेका हुआ हर ईंदा हुआ असां वटि ऐं असां हुन खां काफ़ी वक़्तु गुज़ारींदा हुआसीं। उन ॾींहुं उहे मूंखे यादि आहे ॾाढा मायूस हुआ ऐं जॾहिं असां उन्हनि खां पुछियो त आख़िर मतिलबु छा थियो आहे, पोइ असांखे ख़बर पई त उन्हनि जा जेका 2 पुट आहिनि उन्हनि खे न्यूरोलॉजिकल डिज़ीज़ आहे जंहिंजो हू इलाज न पिया कराए सघनि। हुन वटि एतिरा पैसा न हुआ, हुननि कॾहिं बि हू गवर्नमेंट बॉन्ड न विकिणियो, हालांकि उन्हनि जा केतिरा ई दोस्त गवर्नमेंट में हुआ जंहिं उन्हनि खे इहो चयो त तव्हांखे असां नौकरी ॾियूं, पर हुन हमेशह रिफ्यूज़ कयो। छो जो उनखे आज़ाद फिज़ा में रहणु ॾाढो पसंदि हो, उनखे क़ैद करणु गुलाम रहणु न ईंदो ऐं आख़िर ताईं घर में एतिरी गुरबत हुअण जे बावजूद जो पंहिंजे औलाद खां वधीक छा हूंदो, उन्हनि जो इलाज बि न कराईंदे केतिरी न तकलीफ़ मां सोचींदी आहियां केतिरी न पीड़ा ऐं तकलीफ़ मां गुज़रंदो हूंदो, पर उन बावजूद असां इहो ॿुधो आहे त हुन वटि कुझु ज़मीन हुई जेका कोटड़ी में हुननि जेको ॾिनी ग़रीबनि जे स्कूल लाइ, नियाणियुनि खे पढ़ाइण लाइ। आई डोंट नो इहो सही आहे या ग़लति आहे, त हुन नियाणियुनि खे पढ़ाइण लाइ उहो स्कूल ॾिनो। मां नथी सम्झां त हिन दौर में अहिड़ो को माण्हू हूंदो जंहिंजे ज़िंदगी में एॾियूं तकलीफ़ूं आई हूंदियूं पर हू स्कूल खोलाईंदो, पंहिंजी थोरी घणी पूंजी जेकी आहे जमा पूंजी उहा विकिणे करे नियाणियुनि खे पढ़ाइण जी हुनजी ख्वाहिश हुई। हू सिंध जे पीड़ित तबके जो, सिंध जे मज़लूम तबके जो आवाज़ हो, हू उनजो आशिक़ हो। मां नथी सम्झां त हिन दौर में अहिड़े के माण्हू पैदा वरी थी सघनि था जेके बिना लालच एॾी तकलीफ़ुनि जे बावजूद धरती लाइ बिना मुफ़ाद माण्हुनि लाइ बिना मुफ़ाद कमु कनि। मूंखे अफ़सोस आहे त अली बाबा एॾी वॾी शख़्सियत हुअण जे बावजूद उन जूं तकलीफ़ूं केरु घटाए न सघियो। हुन मतिलबु मां सोचां थी त उहो मरंदे बि हुननि खे केॾी तकलीफ़ हूंदी त जंहिं धरतीअ जे माण्हुनि लाइ मां सॼी ज़िंदगी ॾिनी उहे मुंहिंजो औलाद बि न बचाए सघिया, उनजो कंहिं साथ न ॾिनो। मां नथी ॿुधाए सघां त जंहिं लास्ट टाइम जॾहिं उहो असांजे घर आया त उहो कहिड़ी वजह सां आया हुआ, पर अफ़सोस आहे त उन्हनि सां गॾु जेका वाबिस्ता उन्हनि जा दोस्त हुआ, उन्हनि जा कुलीग्स हुआ या गवर्नमेंट इवन अहिड़ा जे असांजा अदीबनि जी हालत हूंदी त केरु नौजवान चाहींदो त असां अदब में अचूं। हेॾी तकलीफ़ूं थियूं हुननि में सहणियूं पवनि ऐं मिले बि कुझु नथो। त असांजी गवर्नमेंट सां रिक्वेस्ट आहे, असांजे उन्हनि अदीबनि सां जेका असांजा सीनियर आहिनि उन्हनि सां रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे हिक ॿिए जो साथ ॾिबो त असांजी जनरेशन जेकी आहे उन्हनि मां सिखंदी, असांजी जनरेशन जेको नौजवान नस्ल आहे उन्हनि में उत्साह पैदा थींदो पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजी धरती लाइ, पंहिंजे अदब लाइ, सिंधी ॿोली लाइ कमु कंदा हो। त मां उम्मीद थी कयां त हाणे जेको असांजा अदीबनि जी जेकी हालत आहे कॾहिं किथे था ॿुधूं त अदीब असांजो हिन हालत में पियो आहे केरु हुन खां पुछण बि नथो वञे। इन लाइ पुछण नथो वञे त ईअं न थिए त हू असांखां कुझु घुरी वठे, इन लाइ हू सिर्फ़ु परे खां फेसबुक ते वेही दुख जो इज़हार कनि था, पर उनजी तकलीफ़ घटाइनि नथा। त मां उम्मीद कयां थी त नौजवाननि में उत्साह पैदा करण लाइ जेका बि सभु अदीब आहिनि, असांजा सीनियर आहिनि, उहे हिक ॿिए जो साथ ॾींदा त जीअं ईंदड़ नस्ल उन्हनि मां सिखे, त जीअं असां सभु नौजवान पंहिंजे अदब, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे पौरत तबके जो आवाज़ बणिजी अॻियां वधूं। जय सिंध, जय लतीफ़। सूफ़ियत हुई साफ़ कयो वर्क वजूद जो, तंहिंखां पोइ थियो जहिड़े पसण पिरीअ जे। हाणे दोस्त अली काज़ी खे गुज़ारिश कंदुसि त पाण मथे स्टेज ते अचनि, एडवोकेट मीर अहमद मंगरो खे अजर घुराइनि। मां अली काज़ी साईं सरनवाज़ बुखियो मौजूदु आहे, असां खेसि गुज़ारिश कंदासीं त पाण मथे स्टेज ते अचनि ऐं जेका सो अॼोके हवाले सां का शाइरी जेका सो असांखे ॿुधाइनि। साईं सरनवाज़ बुखियो। आउं शाबस थो ॾियां दीदार शाम खे जो हू हर वर्सी मल्हाईंदो पियो अचे।
पंहिंजे दोस्तनि सां गॾु ऐं अञा बि दीदार शाम खे हीअं करणु घुरिजे त साल में 2 प्रोग्राम अली बाबा जा मल्हाए, हिकिड़ो संदसि सालगिरह जो ॾींहुं, हिकिड़ो संदसि वर्सी जो ॾींहुं, त वधीक बहितर थींदो। अली बाबा पंहिंजे धरती ॿोली वतन जे लाइ, माण्हुनि जे लाइ तमामु घणो कमु कयो, तमामु घणो कमु कयो। 24 कलाक सोचींदो हो ऐं पोइ जेका शइ हुनखे कलम, ज़हन, ज़मीर लिखण जे लाइ चवंदो हो उहो लिखंदो हो। हिन माण्हू जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त न त का नौकिरी कयईं, न को बिज़नेस कयईं। हुनजो नौकिरी, बिज़नेस सभु कुझु हिकिड़ो मुतालियो हो ऐं ॿियो लिखणु हो, ऐं उहो पंहिंजे देश धरतीअ जे लाइ हो, देशवासियुनि जे लाइ हो। अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। अली बाबा जे लाइ चयो त घणो कुझु वियो आहे संदसि वफ़ा जे मौक़े ते, पर उन ते अमल अलाए कॾहिं थींदो, अलाह करे मन थिए। मदद अली सिंधी साहिबु वेठो आहे, उनखे बि यादगिरी ॾियारियूं था। मूं हिकिड़ो मुख़्तसर अली बाबा जो ते नज़्म लिखियो आहे, खणी आयो आहियां। मूं इलाही मंज़ूम भेटाऊं अली बाबा ते लिखियूं आहिनि ऐं दिलि सां, रूह सां लिखियूं आहिनि। रुॻो टाइम पास न कयो आहे, पर बाक़ाइदे कर्ज़ लाथो आहे। जीअं अली बाबा ख़िदमत कई आहे, ईअं मूं बि हिन ते लिखण में मां सम्झां थो त पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे। उन्हनि ट्रिब्यूट्स मां हिकिड़ो हे आहे, दरावड़ ही माण्हू दरावड़ मिटीअ जो, ॾिसण में हो दादलो सिंध सॼीअ जो। कहाणी ऐं ड्रामनि ऐं नावल जो माण्हू हो ॾांहुं पिण खेसि करण शाइरीअ जो। कहाणियूं ऐं ड्रामा लिखियईं पे, पढ़ी पे, हो लिखड़नि में माहिर हो मंज़र कशीअ जो। ॾिनो हथ शमशीर खे हुनजो डॉक्टर बलोच, उहो हथ साबित थियो हथ हो ख़ुशीअ जो। निरालो हो लेखक, निरालो हो माण्हू, पुॼाए वियो आख़िर सफ़र ज़िंदगीअ जो। मुंहिंजो दड़ो छा लिखी वियो आहे नावल, अजब आहे नक्शो सॼी आरसीअ जो। दुगी मंझि दरिया हलंदे लिखियाई, सफ़र हो कराचीअ जे कंहिं बस तिखीअ जो। PTV जा ड्रामा के सीरियल के सोलो से 100 खां मथे हा गुज़र आदमीअ जो। के दर्जन कहाणियूं, नवातन जा उनवान ऐं हर हिकु कहाणी सबक़ आगहीअ जो। हू आज़ादु हो पंहिंजे हर हिकु अमल में ऐं अमली नमूनो हो आज़ादगीअ जो। हू सिंधबाद सिंध जो ऐं सिंध जी सुञाणप, अली बाबा खे ओन सिंध जे मिटीअ जो। हू धरतीअ जे माण्हुनि सां मुहबत कंदो हो ऐं लॻंदो हो सभ खे ॼणियो मां सॻीअ जो। हू वाहण ऐं वस्तियुनि ऐं वसलजनि जो लेखक, हू रखवाल सिंधड़ीअ जे ज़रे ज़रिए जो। मुताले वॾे वारो माण्हू हो जीनियस ऐं लिखड़ियुनि में हूंदो हो पंहिंजे मर्ज़ीअ जो। कयूं कारनर यादगार हुन जा क़ाइम, जे कोई अथऊं ख़्याल लेखक अलीअ जो। रहियल कम बि हिन जो थो छपजण जुगाए, करे वियो आहे क़ाइम मिसल सादगीअ जो। वञण वक़्तु ॾेई वियो पंहिंजो जोड़ो, अजब फ़ैसिलो हो कयल हिन सखीअ जो। हू सिंध लाइ लिखी वियो असीं हुन जा आशिक़, ही ऐलान हक़ आहे संदसि हर ख़ुशीअ जो। अलीअ जो नंबर जॾहिं महिराण कढंदो, पतो पोइ पवंदो संदसि साहिबीअ जो। सॼी सिंध पेरे पियादे वियो त्यागे, कजे ज़िक्र कहिड़ो अजब फ़लसफ़ीअ जो। चुकाए वियो धरतीअ जो आहे कर्ज़ सरवर, हू लेखक वॾो हो सिंधियत रोशनीअ जो। अवां जी वॾी महिरबानी। वाह साईं वाह, सरवर साईं, तमामु सुठी भेटा अली बाबा जे हवाले सां। अली बाबा जे हिन तकरीब में नौजवान शाइर मुख़्तियार हालो, चाचो न्याव देपर ऐं ॿिया मौजूदु आहिनि। असांखे भलीकार चऊं था। मांझंद खां गुलशेर खोसो, अकरम खोसो बि पहुता आहिनि, असांखे भलीकार चऊं था। साईं रज़ा साहिब बीमारी हुजण जे बावजूदि प्रोग्राम में मौजूदु आहिनि, असांखे भलीकार चऊं था। हाणे खेसि गुज़ारिश कंदुसि भाउ मीर अहमद मंगरियो खे त अची असां मुखातिब थिए। एडवोकेट मीर अहमद मंगरियो साहिबु। महिरबानी दीदार, मूंखे ख़बर कोन्हे त दीदार सॾींदो बि ऐं वेहण जो बि चवंदो,
मूंखे त इहो त साईं शौकत हुसैन शोरो साहिबु आहिनि त अली बाबति कुझु ॿुधंदासीं। साईं ताजिब आहे, साईं रसूल बख़्श बि अचिणो हो, पोइ शायदि कोन आयो आहे। बहरहाल दोस्तनि चयो आहे त पोइ अली जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदासीं। असां बेसिकली क़ौमी कारकुन हुजण जे नाते कोटड़ीअ में ॿ माण्हू असांखे जीअं विरसे में मिलंदा आहिनि, ॿ मिलिया, अरबाब साईंदाद शोरो ऐं अली बाबा। अरबाब साईंदाद साईं ताज जी बि यकीनन हूंदी, साईं शौकत हुसैन शोरो साहिबु सुञाणंदा हूंदा। ॾाढो सादो, पंहिंजी हिकिड़ी तबियत वारो माण्हू हो। उन लाइ मशहूरु हो त इंतिहाई घणो हथ बंदि क़िस्म जो माण्हू आहे, कंजूसी कंदो आहे, पर ॿिनि कमनि लाइ उन वटि तमामु घणी सखावत हूंदी। जेकॾहिं साईं जीएम सद या क़ौमी कारकुन उन वटि महिमान थियनि या उहे जेकॾहिं कंहिं केस में फांसी पवनि त पोइ ज़मानत ॾियणी हुजे, पोइ ज़मीन जो खातो बि रखे छॾिबो। अच्छा, पंहिंजी थाट में केतिरो रिचो, उहो वरी हिकिड़ो दफ़ो अली बाबा सां गॾिजी जॾहिं हुन सां कचहरी थी त पोइ ख़बर पई त जेको आहे सो पंहिंजो वॾो साईंदाद जेको आहे सो उहो पंहिंजे थाट में केतिरो आहे। बहरहाल अली बाबा जो प्रोग्राम आहे। अली आख़िरी ॾींहंनि में घणो तणो वञी कराची रहियो ऐं कराची रहण जे करे हिते घटि ईंदो हो। ॿ ॻाल्हियूं ते हुयूं त अली कहिड़नि ॾींहंनि में तव्हांखे, छाकाणि जो बाक़ाइदा फ़ोन कोन रखंदो हो ऐं राब्तो हुन सां थोरो ॾुखियो हूंदो, हिकु अधु दफ़ो रखियईं वरी गुम थी वियुसि फ़ोन। हिकिड़ो जेकॾहिं दरिया चढ़ियो त माना अली ईंदो, ऐं ॿियो ईद ते ईंदो हो। बलोचनि जी इहो यूसुफ ॻोठ बलोच जेको आहे उन में तक़रीबन रवायत आहे, किथे बि रहनि त उहे अची वेंदा हलिया हुते, ऐं इहे ॿ मौक़ा हूंदा जो अली मिलंदो हो। इतफ़ाक़ सां आख़िरी दफ़ो बि ईद जेको वेझो ॾींहुं हुआ त आउं ईद जे ॿिए या टे ॾींहं ते वियोमांसि अली वटि, त मुलाक़ात थी हुई, पोइ तक़रीबन सॼो ॾींहुं गॾु गुज़ारियोसीं। सो अॼु दरिया जे चढ़ियल हूंदे जेको प्रोग्राम रखियो अथव उहो ॾाढो शानदार प्रोग्राम आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त असां बि अलीअ सां गॾु ई दरिया ते ॿेड़ी में वेंदा हुआसीं ऐं अॼु वरी 3 साल थी विया आहिनि हलिया दीदार जो। दरिया चढ़ियो आहे, वरी उते अची वेठा आहियूं। दरिया ऐं अली जी यादि हिकु जहिड़ी आहे। अली पंहिंजी तबियत वारो माण्हू हूंदो, उन लाइ हिकिड़ो असां त लिखंदा कोन हूं, साईं वारा लिखनि कनि था। तासुर आहे, ग़रीब हो, मुफ़लिसी में गुज़ारियईं, पोइ वरी जेको आहे सो पुट जो इलाजु कराए कोन सघियो, आख़िर में कुझु गुलाम शाह पोइ गुज़ारे वियो। ऐं इहा अली जी बदकिस्मती आहे जो पंहिंजो जेको आहे सो, इहा अली जी शायदि ख़ुशकिस्मती आहे। ॾाढो मां जेको आहे सो ख़तरनाक बि जुमिलो मतां चवां त गुलाम शाह पोइ गुज़ारियो, अॻ में गुज़ारिया त ॾाढो तकलीफ़ थिए असां। ऐं ईअं कोन हो त अली मुफ़लिस हो, मुफ़लिसी में गुज़ारियईं। हू ॾाढो, मां सम्झां थो ॾाढो अमीर क़िस्म जो माण्हू हो। जेकॾहिं केरु चवे थो त मुफ़लिसी में गुज़ारियईं त केरु मूंखे ॿुधाए त असां हुनखे 500 ॾिना हूंदा या 5000 ॾिना हूंदा। ॾाढो ख़ुददार क़िस्म जो माण्हू हो। भला जेकॾहिं हिकु हंधि खां ॿिए हंधि रुगो ट्रेवल करिणो आहे, हुनजी भला वधि में वधि ज़रूरत हुई त भला एतिरी, अदरवाइज़ अली जी का ज़रूरत कान हुई। हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु हुई त अलीअ ज़मानेगिरी कोन कई। बाक़ाइदा जीअं थींदो आहे, पोइ वेहबो, पोइ हिसाब किताब रखिबो, घर हलाइबो, पैसा ईंदा किथां ईंदा, सॼी ज़िंदगी में इहो वहिंवार करे कोन ॾिठोसींसि। तंहिंजो सबबु हो त उन जा इशू हुआ फाइनेंशियली। अदरवाइज़ जीअं सिंधू ॻाल्हि कई त इहा अली पाण मूंखे ॻाल्हि ॿुधाई त हुनजे ॻोठ जो जेको स्कूल आहे, प्राइमरी स्कूल, इहा पाण ज़मीन डोनेट कई। उनजे अॻियां ग्राउंड बि हो, पर अॼु वरी उहा सिकनी करे जेको आहे सो कंहिं असांजे बलोच दोस्त वरी पोइ खपाई। ऐं हिकिड़ो दफ़ो उन स्कूल जे हवाले सां अली बाबा फॾो कयो ऐं उहो मूंखे यादि आहे। फॾो ईअं थियो त संदसि भाइटी जो मुड़ुसु टीचर हो, इतफ़ाक़ सां असांजो बि उस्ताद आहे। ऐं इहो नालो खणी त ॻाल्हि करे कोन सघंदुमि, बाक़ी वाक़ियो अली सां मशहूरु आहे, तंहिंजे करे मनसूबा आहे, तंहिंजे करे आउं ॻाल्हि कयां थो। थियो ईअं त उन उस्ताद जेको उनजे भाइटी जो
बल्कि उनजी ज़ात वारो बि कोन हो, ॿी कंहिं ज़ात जो, उन स्कूल जे भरिसां पंहिंजे घर जे मथां उनखे प्लाट फ्री में हली ॾिनो, पंहिंजे घर जे मथां उन छा कयो, कुकड़नि जो फार्म ठाहियो। असां वटि त बदकिस्मती आहे त उस्ताद त पंहिंजी जॻह ते आयासीं, हिकिड़ो अहिड़ो बि दौरु गुज़रियो आहे जो उस्ताद पाण खे सहाफ़ी सॾाइणु पसंदि कंदो या ॿियो कुझु सॾाइणु पसंदि कंदो, पर उस्ताद वारी सॾाइण बि ॾुखी ॻाल्हि आहे। सो बहरहाल जेके बि सबबु आहे, मथां कुकड़नि जो फार्म ठाही त अली बाबा विड़ी वियो, चई बाबा जहिड़ो आहे बसाड़े हिन ॻाल्हि ते। पोइ वियो त तंहिं टाइम ते असां वटि अञा डिस्ट्रिक्ट कोन थियो, SDMO हुनखे चई पोइ हिनखे हटायो त ठीकु आहे, न त मां एहतिजाज थो कयां, मां बुख हड़ताल ते थो वियां। ऐं पोइ गवर्नमेंट सतह ते नोटिस थियो त बाबा अली बाबा कावड़ियो आहे, हाणे पोइ लाज़मी आहे को फॾो कंदो, एहतिजाज कंदो या छा। पोइ वरी उनजो उहो मुर्गी फार्म बंदि थियो। रुगो जहिड़ो हिन ॻाल्हि ते कोन हो त तूं ज़मीन वठी वें या उते कुझु ठाहे वें, ॻाल्हि इन ते हो त स्कूल जे बर्फ़ सां कुकड़नि जो फार्म कीअं हलंदो, कुकड़नि जो फार्म हूंदो, बदबू थींदी, स्मेल थींदी। मूंखे इहा ॻाल्हि त जेको आहे सो नथी वणे, तंहिंजे करे माना इन ॻाल्हि ते झगड़ो आहे। बहरहाल अली सां मनसूब खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, जेतिरो हुन सां वक़्तु गुज़रियो। इन सां गॾोगॾु आउं हिकिड़ी ॻाल्हि दोस्तनि खे चवंदुसि, उहा ॾाढी अजीब आहे। मिसाल अली बाबा सां कोटड़ी में हिकिड़ी शाम थी, कंहिंखे यादि हुजे, मूंखे लॻे थो साईं ताज वारा ज़रूरु हूंदा हुन में, उहा ॾाढी वॾी तक़रीब हुई। अॼु वक़्तु गुज़रियो आहे त हिकिड़ी नंढड़ी तक़रीब आहे, माण्हुनि जो तइदादु कोन्हे। आउं सम्झां थो त जेकी दोस्त असांजा मुंतज़िमीन आहिनि उन्हनि खे थोरा इनिशिएटिव वठणु खपंदा। मिसाल आउं खोड़ सुञाणां थो त हिते तव्हांजी शायदि एतिरी सुञाणप न हुजे, असांजे दोस्तनि जी भले दीदार आहे, असां पाण आहियूं। हितां जा मोहाणा अलाए केतिरा अली खे न फ़क़ति सुञाणंदा आहिनि हिन ई बंद जा, बल्कि हुनखे सारींदा आहिनि त ईंदो वेहंदो, पुके सां कहिड़ी कचहरी कंदो, ऐं सभिनी सां उनजी तबियत जी कचहरी कंदो। अणपढ़ियल जो को हिसाबु कोन हो, माण्हू जे ॿार सां इंतिहाई घणो ॿार थी कचहरी कंदो हो। वॾो माण्हू ई हुनजी वॾ माणप ई हिन में हुई त उहो नंढनि सां नंढो थी वेंदो हो ऐं हर क़िस्म जे माण्हू सां थींदो। सो अली बाबा जे नाले सां हिकिड़ी लाइब्रेरी बि आहे, पर उहे हिते मौजूदु कोन्हनि। उहा लाइब्रेरी जी कमेटी बि आहे। बदकिस्मती इहा आहे त हाणे उहे उन प्रोग्राम में हूंदा जेको प्रोग्राम हू पाण कंदा, या मामूं गर्क नज़र कोन थो अचे। अदबी संगत आहे, शाख ॿोलड़ी वारी कयो, पोइ शाख कोटड़ी वारी कोन्हे, उहे पंहिंजो प्रोग्राम कंदा त उन में हूंदा। अदबी संगत जो हिकिड़ो ॿियो बि धड़ो कोटड़ी में आहे, उहे बि दोस्त हिते कोन्हनि। सो इहे रवैया ॾाढा ख़तरनाक आहिनि, अलाए केॾां वठी वेंदा। अली बाबा जहिड़ो वॾो माण्हू आहे, साईं वारा इंतिहाई असांजा मोहतरम वेठा आहिनि, उन्हनि खे ॿुधणु खपंदो त सामाइन जो हिकिड़ो सुठो तइदादु हुजे। ऐं जेकॾहिं दोस्तनि खे इंडिविजुअली अप्रोच कजे हा, मां सभु हिन जे फेसबुक ते छॾे ॾिजे त पोइ हाणे पाण अची वेंदा, हलिया ठीकु आहे, प्रोग्राम तयारु थी वियो, अचो वेहूं था। सो ईअं न थियणु खपे। ऐं सम्झां थो ॾाढा सीरियस एफर्ट वठनि दीदार खे। ऐं स्पेशली इहा ॻाल्हि चवंदुमि, या ॿिया दोस्त जेके प्रोग्राम कंदा त ॿिए दफ़े हीअं दरिया बि तार थिए, भले हंधि बि ही हुजे त तक़रीब ॾाढी शानदार हुजे, माण्हू वधीक हुजनि, साईं वारा हुजनि, वधीक ॿिए कंहिंखे घुराइजे ऐं अलीअ ते गुफ़्तगू थिए। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। भाउ मीर जी तमामु सुठो सलाम। हलंदड़ प्रोग्राम दौरान फ़हीम सोलंगी बि पहुतो आहे, असां खेसि भलीकार चऊं था, हुन सां गॾु दोस्त बि आया आहिनि। बरसाती मौसम आहे, कोशिशि कंदासीं त प्रोग्राम खे तकिड़ो हलायूं। माना अली बाबा जे इंतिहाई वेझे साथी, वेझे दोस्त साईं ताज जो गुज़ारिश कंदुसि अची असां मुखातिब थिए। साईं ताज जो साईं शौकत, भा मदद, मीरा मंगलियो, मंसूर, अली सिंधु नवाज़, दीदार शाम ऐं साम्हूं वेठल दोस्तो जी हसन। साईं जीएम सैद जे विछोड़े ते अली बाबा ताज़ियती बुक में ऐं सम्झां थो शेक्सपियर जा लफ़्ज़ आहिनि या कंहिंजा लिखिया हुआ त ए महबूब अॼु असीं जॾहिं तोखे यादि करियूं था त असांखे पंहिंजा गुनाह यादि अचनि। अली बाबा हिकिड़ो अजीब शख़्स हो, सिंधी अदब जो लाडलो लेखक हो ऐं हुन लाइ हर हंधि प्यारु मौजूदु हो। अली बाबा कोटड़ीअ जो, मोहन कलबनाब कोटड़ीअ जो
ऐं असांजो शौकत शोरे जो वॾो हिसो कोटड़ीअ में रहियो आहे ऐं सिंधी अदबी संगत क़ाइमु करण वारो ही शख़्स आहे। अलीअ जहिड़े लाओबाली माण्हूअ खे गेले गॾजाणी में वठी अचणु, अली बाबा, असीर मला, शौकत, शहीद सूमरो, ही सभु हिकिड़ो दोस्तनि जो हल्को हो। अली मोहन खे तमामु घणो यादि कंदो हो ऐं मोहन खे अली यादि हो। मूंखे यादि आहे 86 में मां जॾहिं मोहन कल्पना सां पहिरियों दफ़ो मिलियो हुउसि त मूंखे चई त असांजो अली कीअं आहे, सिंधू दरिया भरियल आहे। त मोहन कल्पना खे अली यादि हूंदो, ईअं अलीअ खे मोहन कल्पना यादि रहियो। अली बाबा जीअं मूं चयो लाओबाली, अली बाबा खे जेकॾहिं ॻोल्हणो हूंदो त हू या त साईं GM सेठ वटि तव्हांखे मिलंदो, या झमपीर में रसूल बख्श दर्शक वटि मिलंदो, या कारुंजर जबल यानी लंगर पारकर में तव्हांखे मिलंदो, या वरी कराची वाह ते असीर मल्ला जी जेका झूपड़ी ठहियल हूंदी हुई जिते टेप रिकार्ड बि वॼंदो पियो हो ऐं अली असीर शाइरी पियो कंदो हो। अली बाबा उते पोइ तारिक आलम बची निकिरंदो, असीर पलो तराए ईंदो ऐं उते महफ़िलूं थींदियूं। त अलीअ जा ठिकाणा या त GM सेठ हॉस्टल सिंध यूनिवर्सिटी या ज़रई यूनिवर्सिटीअ में कंहिं शागिर्द वटि तव्हांखे मिलंदो, या मुनीर शाह ज़ाकिरीअ वटि जेको आहे सकरन में संदसि दरगाह ते मिलंदो। त हुन जा ठिकाणा उहे हूंदा जिते हू आज़ादीअ सां घुमी फिरी सघे, अंगल आरा करे सघे। हिकिड़े दफ़े मूंखे यादि आहे त साईं GM सेठ मूंखे, अयूब उमराणी ऐं अली बाबा खे चयो त सालगिरह जो पिंडाल वग़ैरह सॼो वञो बंदोबस्तु कयो। असां बंदोबस्तु कयो त कुझु कामरेड लीडर साहिबान आया, उन्हनि चयो हीअं न थियणु खपे, हीअं न थियणु। अली बाबा हलियो। साईं खे जॾहिं ख़बर पई असांखे, साईं जो अली बाबा काॾे वियो, असां साईं अली बाबा खे हिन का घुराए साईं हुन लीडरनि खे चंड कढी चई तव्हां केरु थींदा हो अली बाबा जे प्रोग्राम में दख़ल ॾियणु। ऐं पोइ ख़बर पई त अली बाबा 5 मील परे सिराई सोलंगिन जे ॻोठ वञी निकितो आहे। साईं खे ख़बर पई, गाॾी मोकिले अलीअ खे घुराए, हुननि जे पारां साईं हुन खां माफ़ी वरिती। माना इन क़िस्म जो शख़्स हूंदो। ऐं अली बाबा हिकिड़ी कहाणीअ में इन वाक़े जो ज़िक्र कयो आहे। मूंखां उहा कहाणी मूंखे ज़हन में नथी अचे। असांजा कहाणीकार तमामु घणा हिन जा हमअसर कहाणीकार, पर अली बाबा जो रंग ढंग किरदार पंहिंजा। अली बाबा सिंध जे उन्हनि तबक़नि जिन जो ज़िक्र थी चुको हिते त बागड़ी, भील, ओड, कोली, बालेशाही, उन्हनि जे कैरेक्टर या जेके होटलुनि ते कमु करण वारा बेरा। ऐं अलीअ जी ख़ुशूसियत हुई त जंहिं किरदार खे कहाणीअ में पेंट कंदो हो उन किरदार जी ॿोली, जेकॾहिं बागड़ी या ॻाल्हाइण वारो हो त उनजी बागड़ी जी ॿोलीअ जो लहजो तव्हांखे हुन में मिलंदो। जेकॾहिं कोली आहे त हुनजे जुमलनि में हुनजे लहजे जो रंग तव्हांखे मिलंदो। हू कहाणीकार हो जंहिं वटि असलियत हुई, हक़ीक़त हुई। हू मसनूई कहाणीकार न हो। हुन जूं कहाणियूं ज़मीन मां फुटी निकितल, ज़मीन जे किरदारनि जूं कहाणियूं हूंदियूं। हुन रनी कारुंजर जो कैदी लिखियो रूपले ते त तरवट जेका अंग्रेज़ी ॻाल्हाए थो उनजो लहजो जेको सिंधी अंग्रेज़ सिंधी जेको ॻाल्हाईंदो आहे त उहो लहजो ॾिए थो। रूपले जी घरवारी जंहिं महिल ॻाल्हाए थी त उनजो पंहिंजो उहो अंदाज़ ऐं उहो लहजो आहे। त इहा ख़ूबी हर कहाणीकार वटि तव्हांखे कान मिलंदी जेका अलीअ वटि हुई। शेख अयाज़ असांखे ॿुधायो कि मूं कोशिशि कई त सिंधी यूनिवर्सिटी में, छाकाणि त
जॾहिं भिटाई दरगाह ते हाज़िरी भरी हुई त शेख हयात जो ख़्वाबु हो त सिंध यूनिवर्सिटीअ खे शांति निकेतन वांगुरु बनाए। उन करे हुन कोशिशि कयो त जेके राइटर आहिनि उन्हनि खे ॻोल्हे, शौकत शोरो, हिदायत प्रेम, ॿिया सर इमदाद कासिम गयो त बाद में, ऐं ॿिया जेके उन्हनि खे त चवंदो अली बाबा मूंखां भॼी वियो, छाकाणि त हू अली बाबा जी नफ़्सियात खां वाक़ुफ़ु हुओ। अली कॾहिं बि ॿंधण में क़ैद थियण वारो न हो, हू आज़ादु पखी हो, उहो नौकरियुनि जे इन तंजणनि ऐं ॿंधणनि में फासण वारो न हो। हू त हिकिड़े आज़ादु पखीअ वांगुरु, ऐं हुनजी नज़र जेका हूंदी त हू पंहिंजे मां बि एब कढंदो, पंहिंजे ते बि तनक़ीद कंदो, पाण ते बि तनक़ीद कंदो। ऐं अली बाबा मूंखे यादि आहे त सिंधी अदबी संगत कोटड़ीअ में अमजद नारे जे हिकिड़ी कहाणी पढ़ी, तो हूअ कहाणी पढ़े पियो चए बंदि कर, कहाणी ईअं थोरी लिखबी आहे, कहाणी हीअं लिखबी आहे। पाण जीवन कोई झूठो आहे कहाणी सॼे जी सॼी ज़िबानी कहाणी पढ़ी वियो, जे कहाणी हीअं लिखबी आहे, तो इहा कहाणी लिखी आहे। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं ज़फ़र हसन हिन अदबी बोर्ड जो सेक्रेटरी हुनखे ॿधी वियारियईं त कहाणियूं जेके अथई तोखे त यादि बि हूंदियूं, हू चवंदो त मुंहिंजी हर कहाणी जेका आहे उनजो कोन जुमिलो सेंसर थियल आहे, ऐं घणे भाङे के मुंहिंजूं कहाणियूं जेके आहिनि उन्हनि जो को जुमिलो जेको आहे सेंसर थियल आहे। मूंखे यादि आहे त मोहन जो दड़ो हिन नाविल लिखियो जॾहिं समीना वकार नई ज़िंदगीअ जी शायदि एडिटर हुई या हुनजी संभालींदड़ हुई, हा, त उन वक़्तु आऊं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में ईंदो, मूंखे चवंदो इधर बंदि कर, मूंखे छपना ॾे, पेन ॾे, लिखी ऐं चवंदो त हीअ किस्त पूरी आहे या समीना वकार खे मोकिले छॾिजा। हाणे मानी खारां, मानी खाईंदो, वरी सोचंदो, वरी मोटी ईंदो, जे खीसे में घणा पैसा अथई, मूंखे घणा खपनि, चए न मां कढिया 40 रुपया, अलाए 5 रुपया, अलाए जेतिरा, की बाबू मुंहिंजो भाड़ो हेतिरो थींदो, ॿिया रखो पाण। यानी ईअं दोस्तनि सां हुजत कंदो, मतिलबु पंचायत में हर कंहिं वटि न। मूंखे यादि आहे हिकिड़े भेरे हिनखे भाड़ो न हो, रेडियो ते वियो, हाणे उते हिन सोचियो त को शौकत जहिड़ो दोस्त मिलंदो त उनजे खीसे मां कढी सघां थो, हर कंहिं खां न। हुते को दोस्त उतां पंधु आयो, पोइ कंहिं वाट ते अली काॾे पियो स्कूटर ते, चए बसि मां ईअं मिड़ई सैर सफ़र कंदो थो वञा। त हू वॾो ख़ुददार क़िस्म जो माण्हू हो, हू ज़ाहिरन भले ग़रीब हो पर हू अमीर दिलि जो मालिक हो। हू चवंदो मां ग़रीब न आहियां, मुंहिंजा सिंध जे कुंड कुड़छ में दोस्त आहिनि, ऐं जंहिं माण्हूअ जा दोस्त वधीक हुजनि उहो ग़रीब थी नथो सघे। अली बाबा सिंध जे कहिड़ी बि चांडका में वेंदो त सभु शागिर्द हिन ते आशिक़, सिंध यूनिवर्सिटीअ में वञे हू चवंदो मुंहिंजे हॉस्टल में अचु, हू चवंदो मुंहिंजे हॉस्टल में अचु, पर हुनजी दिलि जिन सां लॻी इनायत हिलबाणीअ जे कमरे में वञी वेहंदो ज़रई यूनिवर्सिटीअ में, या जेके हुनजे मिज़ाज वारा हूंदा जंहिंसां हुनजी दिलि लॻी उन वटि वेंदो, ॿिए वटि न वेंदो। ऐं स्टेजुनि ते कॾहिं कॾहिं सदारत हिनजी, ऐं विच में उथी चवंदो मूंखे ॻाल्हारायो, या सदा ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे अध में छॾे हलियो, स्टेज तां लही हलियो वेंदो। हू लाउबाली शख़्स हो, सिंधूअ सां त हुनखे प्यार हो, सिंधूअ सां ॻाल्हियूं कंदो, रोंदो, खिलंदो, ट्रक ॾींदो, भरियल सिंधू। त पोइ त अली बाबा जो खे तुरंग में तव्हां ॾिसंदो, ऐं पोइ असीर मला वटि निकिरंदो, हितां गुल मला खे मां तॾहिं कोटड़ीअ में हिते हूंदो हुउसि कॉलेज में, गुल खे चवंदो आदे खे वटि हलूं, असीर वटि हली पल्लो था खाऊं। त ईअं हुन लाउबाली चइबो त स्कूटर ते हलो, चए न पंधु था हलूं। ऐं ख़ासि करे चांडो की राति में त दरिया ते जेको हुनखे जेको मज़ो ईंदो, ऐं सुकल दरिया चवंदो हो त मुंहिंजे अक़ीद जॾहिं सिंधू सुकी थो वञे त ॼण त मुंहिंजा अक़ीदा सुकी था वञनि। हू कमाल जो शख़्स हो, ऐं हुन जेको कुझु लिखियो, ऐं हुनजी ॿोली आउं नथो सम्झां त अहिड़ी ॿोली को ॿियो हुनजो जेको हमसारा लिखी सघे थो।
हुनजो डिक्शन पंहिंजो, स्लूक पंहिंजो, ॿोली पंहिंजी, लहजो पंहिंजो, हू पंहिंजे हमअसरनि सां घणो प्यारु कंदो, शौकत सां, माणिक सां, शौकत जे भाउ सां, मदद सां। माना हुनजा जेके दोस्त हूंदा उहे दोस्त हूंदा। तारिक हुनजो दोस्त हो, केतिरनि खे न वणंदो तारिक, पर हुनजो दोस्त हो। अयाद अलम अबड़ो हुनजो दोस्त हो। त अली बाबा जहिड़ा माण्हू तारीख़ में कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि, वेंदा आहिनि, त तारीख़ हुनखे वैरान करे वेंदा। तमामु सुठो साईं तव्हां जो अली बाबा ते ॻाल्हायो। मंगल प्रीतम पहुतो आहे, असांखे भलीकार चऊं था। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मां वकार मला असांजो क़ौमी रागी पहुतो आहे, असांखे भलीकार चऊं था। अली बाबा जे हिन तक़रीब में वकार पहुतो आहे पंहिंजे दोस्तनि सां गॾु। हाणे गुज़ारिश कंदुसि अली बाबा जे दोस्त, अली बाबा जे यार, अॼोके हिन तक़रीब जे ख़ासि महिमान साईं मदद अली सिंधी खे अची अवां सां मुखातिब थिए। साईं मदद अली सिंधी जी सभ खां पहिरीं तव्हां देदार शाम ऐं लतीफ़ शोरे खे शाबस ॾींदुसि त अली बाबा जी 3 वर्सीअ ते हुननि ही इज्तिमा कयो आहे ऐं हुन इज्तिमा में केतिरा दोस्त किथां किथां आया आहिनि, के माजन मां, कोटलीअ मां। असीं थोरा ई सही, आउं बि कराची मां आयो आहियां, असीं कुझु थोरा ई सही, पर असांजो गॾु थियण ते इहो साबित करे थो त असीं अली बाबा सां मुहबत करियूं था, हुन जे कयल कम खे सारायूं था। छाकाणि त अली बाबा खे ॻाल्हाइण लाइ हिकु तमामु घणो टाइम खपे ऐं मूं हुन जी ज़िंदगीअ ते हिकु तवील मज़मून सारंगा में 60-70 सुफ़नि जो लिखियो हो, जंहिंमें मूं पंहिंजूं 50 साल जूं यादगिरियूं हुन में लिखियूं आहिनि। मुंहिंजी हुन सां वाक़फ़ियत कराईंदड़ शौकत हुसैन शोरो हो। हाणे 49 साल अॻु जी ॻाल्हि आहे, आउं नौजवान हुउसि, असांखे त न ख़बर हुई एतिरी केतिरनि ॻाल्हियुनि जी, पर शौकत शोरो अली बाबा बाशौर हुआ। अली बाबा उन वक़्तु बि क़ौम परस्त हो ऐं हुन जूं कहाणियूं 67-68 में रोराण में जेके छपियूं उहे सिंबॉलिक हुयूं। छाकाणि अली बाबा खे सम्झण लाइ उहो दौरु जेको आहे उहो आमरियत जो दौरु हो, अयूब खान जो दौरु हो। सिंधी माण्हुनि जो हक़ जी ॻाल्हि करण लाइ सिंधी अख़बारूं तयारु कोन हूंदियूं हुयूं। चंद सिंधी रिसाला हूंदा हुआ जंहिंमें सिंधी हक़नि जी ॻाल्हि थींदी हुई ऐं वणियूं टोड़ण लाइ जेका तहरीक हली पई उहा इन अदब ज़रिए, अदीबनि ज़रिए हली पई। अली बाबा उन वक़्तु बाशऊर हो। 55 या 1956 में हुन जॾहिं नाविल मोहन जो दड़ो लिखियो त हुन मोहन जो दड़ो ॾिठो ई कोन। जॾहिं उहा पहिरीं क़िस्त वञी शमशेर हैदरी खे ॾेखारियईं त शमशेर चयसि त जेकॾहिं हीउ तो नाविल मुकमल कयो त इहो नाविल सिंधी अदब जो क्लासिकल ऐं शाहकार नाविल हो। अली बाबा मोहन जो दड़ो घणनि वक़्त खां पोइ ॾिठो, पर आउं हिते का इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कोन थो करियां। सिंधी अदब में बि हिकिड़ो ग्रुप रहिया आहिनि, अली बाबा हिन ग्रुपनि सां गॾु कोन हो, इन करे उहो नाविल हुनजो क़िस्तनि जो शिकार थी वियो। अली बाबा ख़ुददार माण्हू हो, सिंध सां मुहबत कंदड़ हो। मूंखे यादि आहे 1970 जी ॻाल्हि आहे त गोल बिल्डिंग वटां राति जो आख़िरी बस हलंदी हुई कोटड़ीअ लाइ। आउं रोज़ राति जो हुनखे छॾणु वेंदो हुउसि ऐं हू मूंखे हिकिड़ो नाविल जो बाब ॿुधाईंदो हो, उहो हूंदो अरोड़ बाबति। हिकु राति ॾाढो सीउ हो, हुन कहाणी ॿुधाईंदो रहियो सोतीअ सराब सां, माना आवाज़नि सां। त क़िस्त ख़तमु न पई कयईं त मां हुन सां गॾु बस में आयसि, हिते पहुतुसि, अली बाबा खे छॾे वरी साॻी बस में वेठो हुयुसि। असां हुन सां मुहबत कंदड़ हुआसीं। हू असांजो उस्तादु हो। मूंखे यादि आहे मूंखे चवंदो त बाबा असीं त दड़ावर आहियूं, तूं बि पाण खे दड़ावर सॾाए। असांखे हुन दड़ावर जी ख़बर कोन, पोइ ॿुधाईंदो त दड़ावर छा आहिनि।
मूंखे यादि आहे त 2 अगस्त 1972 में जॾहिं साईं जी एम सिंध जो टूर ते निकितो पिए त अली बाबा साणस गॾु 1 अगस्त ते 72 ते ऐं 2 अगस्त 1972 ते शाम जो मुस्लिम कॉलेज में जॾहिं GMC ते बम उछलियो वियो हो त अली बाबा हुन सां गॾु हो। बहादुर माण्हू हो ऐं हुनखे पंहिंजे मुफ़लिसी ऐं इन्हनि शयुनि जी परवाह कान हुई। हुन पंहिंजी ज़िंदगी हिकु जदोजहद सां गुज़ारी। हुन जूं कहाणियूं पढ़ी ॾिसो, हुन जा नावल ॾिसो, हुन जा ड्रामा ॾिसो, हुन में अव्हांखे सिंध नज़र ईंदी। सिंधू दरिया सां बेहद मोहबत कंदड़ माण्हू, सिंधी ॿोलीअ सां, सिंध सां। अॼु हुन जूं जेके बि शयूं आहिनि, हुन जूं कहाणियूं जेके आहिनि, उहे सभु असांजो दोस्त सरदार शाह आहे, उन समूरियूं हुन जूं कहाणियूं, समूरा हुन जा जेके आहिनि तहरीरूं शाया करायूं आहिनि ऐं हुन जा ड्रामा बि हाणे शाया थियनि पिया। जेसीं ताईं सिंध त हाणे इनशाला सदाईं क़ाइमु आहे, पर अली बाबा जो नालो कॾहिं बि न मिटिजंदड़ आहे। ऐं आऊं त सिंधी अदबी संगत खे बि गुज़ारिश कंदुसि ताज साहिब, अली बाबा जे यादि में सिंध अदबी संगत खे सॼे सिंध में हिन क़िस्म जूं तक़रीबूं करणु खपनि। इहो सिंधी अदबी संगत जो फर्ज़ु आहे। ऐं को मुतालबो सिंधी अदबी बोर्ड खां कोन थो करियां त बाबा तव्हां नंबर कढो महिरान जो, न कढो, असांखे परवाह कान्हे। सारंगा जो नंबर ख़ासि निकिरी चुको आहे ऐं अली बाबा खे असीं यादि कंदा रहंदासीं। मूंखे यादि आहे त हू ज़िंदगीअ सां मोहबत कंदड़ हो ऐं मुक़ाबिलो कंदड़ हो। हुनखे ख़बर ई मुंहिंजो पुटु मरे पियो, ज़िंदगी हिन जान खे छॾे, पर हू हिमत सां, बहादुरी सां मुक़ाबिलो कयईं। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं हुन जनाज़े नमाज़ में असीं आया हुआसीं त कुझु देरि करे छॾियऊं त मूं चयो बाबा छा आहे जो चयूं डिप्टी कमिश्नर थो अचे। अरे मुंहिंजो मौलवी साहिबु परे थी आऊं त जनाज़े नमाज़ पढ़िया। अली बाबा करे डिप्टी कमिश्नर जो जीअरे इंतज़ार कोन कंदो त मोए छा इंतज़ार कंदो, परे थी तव्हां। पोइ हुन जी जनाज़े नमाज़ पढ़ी वई ऐं हुन जो जनाज़ो जॾहिं वियो पिए तॾहिं महसूसु थियो पिए त हिकु अहिड़े पोरित माण्हू जो जनाज़ो वञे पियो जीअं सॼाई सिंध सां मोहबत कई, जीअं सिंध। असांजे सपननि में सिंध आहे, असांजे सपननि में सिंध आहे, असांजे जज़्बनि में सिंध आहे, शहादत जे रुतबनि में ख़ुतबनि में, असांजे सजदनि में सिंध आहे, असांजे सजदनि में सिंध आहे। वकार मला मौजूदु आहे, असां उनखे बि ॿुधंदासीं। गर्क सां पहुतो आहे, असांखे भलीकार चऊं था। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मां हाणे सदारती खिताब लाइ गुज़ारिश कंदुसि सिंध जे नाले वारे कहाणीकार, अदीब, लेखक अली बाबा जे वेझे दोस्त साथी साईं शौकत सदारती खिताब खां पहिरीं गर्क साहब खे गुज़ारिश आहे त ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए, पर देरि अचण जे करे असांजो इरादो कोन हुयो त हुनखे ॻाल्हायूं, पर रिक्वेस्ट कई अथई, मां कंहिं गुज़ारिश कंदुसि त अची ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए। साहिब सदर जी इजाज़त सां जहिड़ी असां अचण जो मक़सदु इहो त असां गॾु त हुआसीं, जेको मंझंदि खां जेको उस में तख़्त ऐं कुर्सियूं जिते ठाहे करे मूंखे अचानक जो घर पोइ मुंहिंजे चकर अची विया, जो दवा खाधुमि त हिन महिल थोरी अखि खुली, थोरो हलण जहिड़ो थियो आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी। सिंधी अदबी संगत ॿोलाड़ी ऐं कोटड़ीअ जी गॾियल सहकार पासे प्रोग्राम ठहियो, पर वधीक मुबारकूं मां ॾींदुसि दीदार शाम जे तमामु सुठियूं कोशिशि कयूं जिन हीअ अॼु प्रोग्राम मुनक़द करायो। ऐं कोटड़ी शहर में ॿिया बि स्पॉट हुआ, पर हीअ स्पॉट उन करे दोस्तनि जी संगत सां मुंतख़ब कयोसीं त जिते असीं वेठा आहियूं हिते वॾियूं ॾाकणियूं हूंदियूं ऐं साम्हूं ॿ खूह हूंदा, शायदि दीवाननि जे मज़हबी फ़ोतगीअ में रस्मूं अदा थींदियूं जेके बाद में धोबी घाट तौरु इस्तेमालु थियो। असां नंढे हूंदे ॾिठोसीं। ऐं साम्हूं स्पॉट जेको आहे सो दगीमन दरिया जो आहे, जेको साम्हूं नज़र अचे थो, सो उन करे हीअ स्पॉट मुक़ररु कयो अथऊं। का कमी पेशी थी हुजे त माफ़ु कजो ऐं सभिनी जा लख लख अहसान। अली बाबा दरिया जे हवाले सां हिकिड़े दफ़े असांखे चयईं, पर असां चयोसीं त अली बाबा ईद कंदा हो? चए हा मां ईद कंदो हुउसि, जॾहिं साईं GM साहिब जहिड़ो हूंदो त ईद मुंहिंजी सन में थींदी हुई।
पर जॾहिं GM सैद वफ़ात करे वियो त पोइ मुंहिंजी ईद सिंधू दरिया सां गुज़रंदी हुई। पर GM सैद खां पोइ जॾहिं सिंधू बि सुकी वियो ऐं GM सैद बि न रहियो त मूं ईद करणु छॾे ॾिनी। त जॾहिं बि भाउ जीअं मीर ॻाल्हि कई त जॾहिं बि दरिया वही ईंदो हो त अली बाबा किथे बि हुजे, कराची हुजे या सिंध कंहिं ॿिए शहर कुंड में हुजे, पर उहो असांखे दरिया जी या शहर जी अलामत हूंदी आहे असां वटि हिते त दरिया में पाणी आहे त ज़रूरु अली बाबा बि कोटड़ी में हूंदो ऐं कोटड़ी में ईंदो हो ऐं दरिया जो सैर कंदो, हलियो वेंदो कारे खए ताईं। ॿियो का दोस्त जीअं संगत ॻाल्हि कई त केतिरा ई दोस्त साथी मलाह हूंदा हुआ, पली जो ॿुधंदा हुआ त हुनखे दावतूं ॾींदा हुआ पलनि जूं, पोइ पला खाईंदो, पंहिंजे मौज मस्ती में अची सॼो इंजॉय करे वरी हलियो वेंदो कराची, पर न्याणी वटि उते रहंदो हो। हाणे गुज़ारिश कंदुसि इंतिहाई एतिराम लाइ साईं शौकत शोरो खे त अची असां मुखातिब थिए अॼोकी हिन तकरीब जी सदरत कंदड़ साईं शौकत शोरो। सभ खां पहिरीं त दीदार शाम ऐं सिंधी अदबी संगत जे ॿियनि कारकुननि खे लख शाबसूं जिन अली बाबा खे संदसि टी वसीअ ते यादि कयो आहे। मूंखे त पहिरीं थोरी हैरत पई लॻी त गुलाम रसूल घर कलाए किथे घर थी वियो, मुंहिंजे नज़र ई कोन पियो अचे, पर पोइ पाण खे वज़ाहत कई न हिते वेठे वेठे मूंखे हिकिड़ा अजीब अहसास पैदा थींदा रहिया। कोटड़ी शहर सां मुंहिंजो तालुक़ 1953 खां वठी हिते बाबा जज हूंदो हो ऐं असीं हिते ही जेको ओरियां जेको मंदरु आहे दरिया जे बंद वारो, इहो न, इन खां ॿियो हिकिड़ो वॾो मंदरु हूंदो हो परियां जेको जेका घिटी शहर ॾिठी वञे, उन मंदर जे पासे में हिकिड़ो हिंदुनि जो छॾियल घर हो वॾो आलीशान, उन घर में असां रहंदा हुआसीं। ऐं हे बंदि आजा हुआ, का बि रुकावट कोन हुई, के बि घर ठहियल कोन हुआ। ऐं आउं नंढो हुउसि, पहिरीं क्लास में मुंहिंजी दाख़िला कोटड़ी में थी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में। कॾहिं कॾहिं त मूड थींदो हो त पोइ हिते ॿेड़ियूं हलंदियूं, हुन में चढ़ी उते गुदू वारे पासे भरियो वेंदो हुउसि, पोयां पोइ वरी घर वारा पिया परेशान थींदा हुआ त अलाए केॾांहुं गुम थी वियो। हुन वक़्तु अली बाबा बि ज़ाहिर आहे त हिन ई शहर में हूंदो, हाणे तॾहिं हुन सां वाक़िफ़ कोन थी हुई। अली बाबा सां मुंहिंजी वाक़िफ़ थी 1965 में। अली बाबा असांखां थोरो सीनियर कहाणीकार हो, हुनजी पहिरीं कहाणी 1962 में महरान रसाले में शाये थी हुई, पिंजरे जा पखी। ऐं मूं अब्दुल कादिर जोड़े जे अब्दुल कादमाणी हिननि चोट दारे लिखणु शुरू कयो। माण्हू पहिरीं मुनीर अहमद जे नाले सां लिखंदो हो, पोइ वरी माण्हू के नाले सां लिखी। असां वरी 1965 में ॻोठां लॾे कोटड़ी में अची रहिया हुआसीं ऐं अली बाबा सां मुंहिंजी मुलाक़ात बि अजीब नमूने सां थी हुई। गोल्ड बिल्डिंग में रसूल पली जी वकालती ऑफिस हूंदी हुई, उते हर हफ़्ते सिंधी अदबी संगत जूं कचहरियूं थींदियूं हुयूं। हैदराबाद जा समूरा वॾा अदीब हुते ईंदा हुआ, आउं उते वेंदो हुउसि। हिकिड़े दफ़े कचहरी में ॾिठुमि त हिकु नौजवान वेठो आहे, पर चुपचाप ॻाल्हाए ॿोलाए कुझु कोन थो। पोइ ख़बर पई त अली बाबा आहे। अली बाबा अॻु में पढ़ियल हो, ज़ाहिर आहे त ख़ुशी थी। तॾहिं कोटड़ी जूं बसूं हलंदियूं हुयूं, जेको लॉ कॉलेज आहे गोल बिल्डिंग जे साम्हूं, हुतां SRTC जूं बसूं हलंदियूं कोटड़ी जूं। त जीअं सिंधी अदबी संगत जी कचहरी पूरी थी त आउं हुन कोटड़ी वारी बस में अची वेठुसि त ॾिठुमि त अली बाबा बि हुन बस में अची चढ़ियो। त मूं पुछियोमांसि तूं कोटड़ी हलंदे छा? चई आउं त अञा ई कोटड़ीअ जो नांगो लाइन में मुंहिंजो ॻोठु आहे असांजो, बलोचनि जो, उते रहंदो आहियां। पोइ उन ॾींहं खां वठी अली बाबा सां घाटी दोस्ती थी वई। उन त न मूंखे नौकिरी हुई, न अली बाबा खे नौकिरी हुई। उन खां अॻु में अली बाबा खे नौकिरी हूंदी हुई रेलवे में, हिते गुड्स ट्रेन गुड्स जेको हूंदो हो डिपार्टमेंट रेलवे जो, उन में क्लर्क हूंदो हो। पर पोइ अली बाबा खे मज़ो कोन आयो हुते, उहा नौकिरी छॾे ॾिनई। पोइ अली बाबा सुबुह जो ईंदो, घर ते निकिरंदा हुआसीं,
हिते हूंदी हुई कराची होटल, उन में अची वेंदा हुआसीं। ऐं अली बाबा जेका बि नई कहाणी लिखंदो उहा लिखियलु कोन खणी ईंदो, उहो त चांहि पीअंदे मूंखे लफ़्ज़ बि लफ़्ज़ उहा कहाणी ॿुधाईंदो। आउं जेका कहाणी लिखंदो हुउसि उहा त पननि ते लिखियलु हूंदी हुई, पर अली बाबा जो इहो कमाल हूंदो हो। मूं वटि 2 माण्हू ॾिठा जेके बिना पने ते लिखण जे पंहिंजूं कहाणियूं पढ़ी वेंदा हुआ। हे शायदि मदद अली सिंधीअ खे बि यादि हुजे त जश्न रूर विहाण में मोहम्मद उस्मान डीपलाई खे सॾियो हुयो पंहिंजी कहाणीअ जी पढ़। तो डीपलाई साहिबु अछो पनो खणी बीठो ऐं उहो पंहिंजी कहाणी पढ़ी वियो। पोइ वरी माण्हुनि चयो त इहो हिन रसाले वारा इहा कहाणी असांखे ॾे त हुनखे अछो पनो खणी ॾिनई। त माण्हू त हैरत में पइजी विया त इहा तव्हांखे सॼी कहाणी कीअं यादि आई, त तव्हां पनो खणी छो बीठा? चई उहो त मूं पंहिंजे हादसे ते जे ज़ोर ते ॿिनी पनो अॻियां रखियो त मुंहिंजो हादसे में का गड़बड़ न थिए, बाक़ी कहाणी त मूंखे यादि हुई सॼी। सो अली बाबा बि ईअं हो, हुनखे पंहिंजूं कहाणियूं, पंहिंजा ड्रामा, उन्हनि जा डायलॉग सभु यादि हूंदा हुआ। अली बाबा जी ज़िंदगीअ जा 3 फेज़ या 3 दौर गुज़रिया। पहिरियों हुननि जो ज़िंदगीअ जो दौरु इहो त अली बाबा खे पालियो न पायो संदसि चाचे हो। उहो चाचो माज़ूर हूंदो पर पंहिंजी वॾो ठेकेदार हो। हे टंडे मामा हैदराबाद खां टंडे मामा खाना जो रोड या हितां बदीन ताईं रोड जेको हो उन ठारायो ऐं उन वटि मज़ूर हूंदा हुआ कोहली ऐं बागड़ी। हुनखे पंहिंजो औलाद कोन हो, तंहिंजे करे अली बाबा खे ई हुन कुटियलो करे पालियो। अच्छा, हीअ जॾहिं रोड ठाराइण जे लाइ उते रहंदा हुआ त उते हिकिड़ी कोलियाणी हूंदी हुई, उन सां हुन प्यारु थी वियो हुन चाचे जो, उहा हुन सां गॾु ई रहंदी हुई। हीअ जेका तव्हां जव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त अली बाबा में डायलॉगनि में कोलियनि जा ऐं बागड़ियुनि जा हिननि जा लिखी पई सघियो, इहो असुल में हुनजी तरबियत उते थी ऐं उते ई सिखियो। ऐं अली बाबा जो पहिरियों इश्क बि हिकु कोलियाणी छोकिरीअ सां थियो, जेका हिन जे चाचे जी बसि घरवारी चइजे कंहिं लिहाज़ खां हुनजी भाइटी या भाणे जी हुई। पोइ उहो इश्क त ख़ैर अॻिते कोन हली सघियो, पर हुनजो पहिरियों इश्क अली बाबा जो जेको हो हुनखे सॼी उमिरि हुनजे ज़हन ते इहो रहियो। अली बाबा जो पहिरियों जेको दौर हो ज़िंदगी जो सो इहो ॿियो दौर इहो जॾहिं हुन नौकिरी कई रेलवे में, ऐं उन दौर में हुनखे किताबनि पढ़ण जो ऐं कहाणी लिखण जो शौक़ु पैदा थियो। हिन जी पहिरीं कहाणी जॾहिं महिराण रसाले में छपी त उन खां अॻु में ई वियो उते गुलाम ग्रामी एडिटर हो ऐं शमशेर हैदरी असिस्टेंट एडिटर हो। हीअ कहाणी खणी हो शमशेर हैदरी वटि, हुन ते कहाणी जो नालो लिखियईं अली मोहम्मद बलूच। शमशेर हैदरी चयो त हीअ त अली मोहम्मद बलूच यार त इहो थोरो गैर अदबी नालो थो लॻे, तूं को अदबी नालो थो सोच न। अली बाबा चयसि त भला पोइ अली दरावड़ रखां नालो। शमशेर जो न, इहो अली दरावड़ को मज़ो न कंदो, तूं ईअं कर तूं सिंधी अदब जो अली बाबा थी वञे। चई पोइ माना ॿिया सभु 40 चोर हूंदा? चई हा ॿिया सभु 40 चोर, तूं अली बाबा सिंध जो, सिंधी कहाणीअ जो। सो अली बाबा जो नालो जेको आहे सो इहो शमशेर जो रखियलु आहे। ऐं उहो दौरु जेको अली बाबा जो जॾहिं असां हुते गॾु हूंदा हुआसीं गोडड़ीअ में, त उन वक़्तु जेतोणीकि हुनखे नौकिरी वोकिरी जी परवाह कान हुई, न को हुनखे इहो ख़्यालु ई हो, पर अञा बि तबियत में हुनजी एतिरी लाउबाली कोन आई हुई। इहा आस्ते आस्ते पोइ इहा डेवलप थींदी वई। मैं शेख हयात जो ज़िक्र निकितो त शेख हयात कोशिशि कई त अली बाबा खे बि सिंध यूनिवर्सिटी में आणिजे। अब्दुल कादिर जोणे जो पंहिंजो सैर इमदाद ऐं आऊं हिदायत प्रेम, इहे सभु यूनिवर्सिटी में शेख साहिबु रखियो असांखे। हिकिड़ो दफ़ो
हीउ जेको VC बंगलो आहे उनजे मेन गेट सां गॾु VC कैंप ऑफिस बि आहे त शेख साहिबु शाम जो उन ऑफिस में वेहंदो हो। हिकिड़े ॾींहुं अली बाबा आयो, उनजो उहो सेक्रेटरी अता मोहम्मद उनखे चई त मूंखे शेख साहिब सां मिलणो आहे। हुन ॿुधायो वञे त साईं अली बाबा तव्हां सां मिलणु आयो आहे। शेख साहिबु यकदमि चयो सॾीस। हाणे अली बाबा ऑफिस जो दर खोले उते दर जी चांठ ते बीह रहियो। शेख साहिबु थोरो हैरत मां ॾिठुसि, चई अली बाबा अच न दर। चई न मूंखे आऊं अंदरि कोन ईंदुसि, मूं रुॻो इहो ॾिसण ते चाहियो त शेख याज़ वाइस चांसलर जी कुर्सीअ ते कीअं थो लॻे। पोइ वरी शेख साहिबु ज़ोर भरिसि पोइ अंदरि आयो, वेठो अची। ऐं शेख साहिबु इहो बि चएसि पियो नौकिरी कर भला यूनिवर्सिटी में, तोखे चङी ख़ासी का पोस्ट ॾियां, जेका तोखे वणे उहा पोस्ट ॾियां। चई हा नौकिरी हाणे मूंखां कोन पुॼंदी, मूं हाणे घुमी फिरी ॾिठो आहे। पोइ रहियो त घणो करे यूनिवर्सिटी में हॉस्टल में पियो हूंदो। पोइ इहो दौरु जेको अली बाबा जो, उनमें हुन इहे क़ौमी मौज़ुअनि ते कहाणियूं बि लिखियूं ऐं तमामु वॾो नालो आहे अली बाबा जो। आउं सम्झां थो त सिंधीअ में के थोरा कहाणीकार हूंदा जेके पंहिंजे उसलूब जे ऐं मौज़ूअ जे लिहाज़ खां एॾी शानदार कहाणियूं जन लिखियूं हूंदियूं, या ख़ुदि जेको मोहन जो दड़ो नावल आहे हुनजो उसलूब यानी ॿोली तव्हां ॾिसंदव त कमाल जी आहे। ऐं अली बाबा जेको रेडियो ते ड्रामा लिखिया उन्हनि में पोइ क़ौम परस्ती हुई। पोइ रेडियो वारनि खे शायदि ख़बर न पई अलाए छा हिन हिकिड़ो ड्रामो लिखियो जॾहिं मोहम्मद तुग़लक सिंध ते काए आयो त पोइ उन्हनि ॿ टे सिंधी जेके हुआ उन्हनि सुहा करे पाण सां गॾु खयां। उन्हनि सुहण चयो त हिन असांजे मुल्क ते हमिलो कयो आहे ऐं हिन खे रण में रोलियूं। हू बि राजस्थान या कच्छ वारे पासे खां बि आयो त उहे हिकु सुहा हुआ जिन खे मोहम्मद तुग़लक गाइड करे खयो हो, उहो हुनखे वठी कच्छ जे रण में वञी रोले पाण गुम थी विया हलिया। उहो रेडियो तां ड्रामो बि नशर थियो। त अहिड़े क़िस्म जा ड्रामा बि लिखिया, टीवीअ जे ड्रामनि में बि तमामु वॾो नालो कमायो। ऐं अली बाबा जेके चाहिया त हिकिड़ो प्रोफेशनल राइटर जे हैसियत सां चङो ख़ासो पैसो कमाए पिए सघियो। इहे असांजा के दोस्त चवंदा आहिनि त अली बाबा जी ज़िंदगी तमामु गुरबत में गुज़री ऐं दोस्तनि को उन्हनि सार कान लधी। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, अली बाबा जी ज़िंदगी गुरबत में कोन गुज़री, अमारत में गुज़री। ऐं अली बाबा इहा पंहिंजी ज़िंदगी पाण चूंड कई हुई। अली बाबा खे मजबूर कोन कयो हो। अली बाबा चाहिया त हुनखे का वॾी नौकिरी मिली वञे हा, पर हुनजी इहा पंहिंजी चॉइस हुई, पंहिंजी सिलेक्शन हुई त मूंखे ज़िंदगी ईअं गुज़ारणी आहे। ऐं असां वटि सिंधी अदीबनि में को अहिड़ो मिसाल कोन थो मिले जंहिं अली बाबा वारी ज़िंदगी गुज़ारी हुजे। उर्दू राइटर्स में आहिनि, मीरा जी हो, ख़ुदि उर्दू जो तमामु वॾो जेको कहाणीकार आहे सादत हसन मंटो, उनजी ज़िंदगी बि ईअं गुज़री। कहाणियुनि में शाइरनि में मजाज़ लखनवी ऐं सागर सिद्दीकी, उहा भई उन्हनि बि पंहिंजी ज़िंदगी हीअं पंहिंजी मर्ज़ीअ सां ई गुज़ारी। उन हिकिड़ो जोश मरी आबादी जो किताबु आहे जेको यादों की बारात, उन में हुन लिखियो आहे त कॾहिं कॾहिं मजाज़ लखनवी मूं वटि ईंदो ऐं हुनजो जेको जोश रोज़ पीअण वारो माण्हू हो, पर उनजो टाइम मुकुर हूंदो हो। उहो हिकिड़ो दफ़ो आयो मजाज़ हुन वटि त मजाज़ खे चई त मजाज़ मैं तो गाड़ी सामने रख कर पीता हूँ। तो मजाज चेस था जोश साहब मैं घड़ा सामने रख कर पीता हूँ। ये सच्चा फनकार हुआ, जीनियस क़िस्म जा फनकार हुआ जिन जो ज़माने जी पाबंदियुनि खे क़बूल कोन कयो ऐं पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारी। अली बाबा बि अहिड़े नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे वियो ऐं उन ते को तर्स खाइण या रहम करण जी का ज़रूरत कोन्हे, हुनजी पंहिंजी चॉइस हुई। ऐं वो हिकिड़ो रफ़ानी ऐं यगानो किरदारु हो जेको सिंधीअ में आउं सम्झां थो त शायदि ई को पैदा थिए अहिड़ो। आख़िर में वरी बि दोस्तनि खे शाबस हुजे जिन इहे
असांखे हिते सॾायो ऐं असांखे पुराणियूं ॻाल्हियूं यादि आयूं ऐं उमेदु आहे त इहो सिलसिलो क़ाइमु रहंदो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। सामिन हिन प्रोग्राम कोटड़ी जे सिंधु किनारे ते सिंध जे अगाने आशिक़ ऐं साईं जीएम साहिब जे आशिक़ अली बाबा जी टीं वरसी सिंधी अदबी शाख बोलड़ी ऐं कोटड़ी जे सहकार सां कोठाई वई। सामीन उम्मीद त हिन प्रोग्राम जी समूरी कार्रवाई अव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन प्रोग्राम बाबति के बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। वरी नए प्रोग्राम में अव्हांजे समातुनि में हाज़िर थिबो। तेसि ताईं सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।